नाली सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में उम्मीद आहे त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं पंहिंजे प्यारनि सां हूंदा, मोहबतूं वंडे रहिया हूंदा ऐं मोहबतूं वठी रहिया हूंदा ऐं सुबुह जो थधिड़ो पहर इंजॉय करे रहिया हूंदा ऐं असांजे प्रोग्राम जो शिदत सां इंतज़ारु करे रहिया हूंदा ऐं के भाउ भेण त असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा, चांहि जा कप हथनि में हूंदा। ऐं जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में इलाही टैलेंटेड महिमान गॾु आहिनि। मां उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली बुरड़ो जेको मादरी इल्मी सिंध यूनिवर्सिटीअ जो अंग्रेज़ी शोबे जो अदबी जो उस्तादु आहे ऐं पाण अंग्रेज़ी लिसानियात में PhD कई अथई। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो आहे नसीम ख़ान चांडियूं जेको अंग्रेज़ी शोबे जो लेक्चरर आहे ऐं पाण CSS जी तयारी कराईंदो आहे ऐं नौजवाननि जा मसइला हल कंदो आहे ऐं कैरियर काउंसलिंग बि कंदो आहे ऐं पाण सोशल मीडिया ते इलाही फेमस आहे ऐं 3 मिलियन फॉलोवर्स अथसि। ऐं ॿिया असांजा आहिनि सुघड़ हिन प्रोग्राम में जंहिंजो मां तारुफ़ कराईंदी हलां। पहिरियों आहे फ़क़ीर सुघड़ अहमद अली चांडियो ऐं ॿियो सुघड़ इमदाद हुसैन ख़ुश्क ऐं टियों सुघड़ आहे मुमताज़ अली सियाल, चौथों सुघड़ ग़ुलाम अली सरवर सूमरो। जीअं त मां इन्हनि खे सभिनी खे वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त सर कीअं आहियो, ठीकु आहियो? जी सदफ़ तव्हांजी महिरबानी। मेराण मंच ते अची सदाईं दिलि खे तमामु घणी सराही थींदी आहे ऐं अॼु ख़ुशूसी तौर ते जॾहिं मुर्शिद लतीफ़ सरकार जे मेलो हली रहियो आहे उनजे ॿियो 281वें उर्स मुबारक ते इन अहिड़े सभावेक ऐं सआदत भरे मौक़े ते तव्हां असांखे हिते नींढ ॾिनी आहे, घुरायो आहे ऐं असांजी मेज़बानी कई आहे, उनजे लाइ असां तव्हांजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। जी जी थैंक यू सर। ऐं सर तव्हां छा चवंदो ही लतीफ़ सरकार जो जेको उर्स हली रहियो आहे त तव्हां इन जे लाइ पस मंज़र में कुझु ॿुधायो तव्हां? जी लतीफ़ सरकार जी शख़्सियत जा तमामु घणा पहलू आहिनि। सभ खां पहिरीं त जॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे ॾिसूं था त हिकु तरफ़ त उन्हनि जी सुञाणप सिंध में इहा आहे त हू हिकु अलाह जो पोतल वली आहे, औलिया आहे ऐं गॾोगॾु जेकॾहिं असीं ॾिसंदासूं त ईअं बराबरि आहे, ज़ाहिर आहे हू हिकिड़ा मुतक़ी परहेज़गार ऐं अलाह जे वेझो रहंदड़ हिकिड़ी मोतबर शख़्सियत रहिया। साॻे वक़्तु आउं सम्झां थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो तमामु वॾो फेलोसेफ, ॾाहो, मुफ़क़िर, थिंकर, पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वणनि टिणनि लायनि लणनि सां मुहबत कंदड़ हिकिड़ो इंतिहाई ॾाहो ऐं क़ौमुनि जी तक़दीर बदिलाईंदड़ समाजी सूंहों बि नज़र अचे थो। पाण इंतिहाई वॾा रिवायत शिकिन हुआ। तव्हांखे यादि हूंदो त हू पंहिंजे वालिद शाह हबीब सां बि कॾहिं कॾहिं पुटाणी नाराज़गी करे ॿिए पासे भिट ते वञी वेठा ऐं तव्हांखे ॾिठो हूंदो त हुन पंहिंजे ज़माने जी ॿोली जेका फ़ारसी हुई, जेका तमामु जीअं हाणे इंग्लिश खे तमामु घणो अहम सम्झो थो वञे ऐं तमामु मुख्य सम्झो थो वञे ऐं सम्झो थो वञे त हीअ उहा ॾाकण आहे जंहिंजे ज़रिए माण्हू हिन दुनिया जा सभई रुतबा, सभई उहिदा, समूरी दौलत, शाहूकारी, वॾ माणाइप हासिलु कंदो। पर हुन उन वक़्तु 18वीं सदी में फ़ारसी जे उरूज ते जॾहिं कलोड़नि जे दरबार जी ॿोली फ़ारसी हुई, हुन सिंधीअ खे अहमियत ॾिनी, सिंधी खे सरसी ॾिनी, सिंधी खे बरतरी ॾिनी, सिंधी सां प्यारु कयो, सिंधी खे पंहिंजी शाइरी जे लाइ चूंडियो। जंहिंमां ख़बर पए थी त हू पंहिंजी शख़्सियत में, पंहिंजे सोच में, पंहिंजे अहसास में, पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे तसवर में हिकिड़ो तमामु वॾो रिवायत शिकिन माण्हू हू इहो दर्स ॾिए थो त अखि उल्टी धार, त हू रुॻो इहो चए नथो त अखि उल्टी धार वो इहो लोभारो लोकसी ओभारो लोक वहे त लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार। त इहा हुन पंहिंजो प्रैक्टिकली करे ॾेखारी। उन वक़्तु जीअं मूं तव्हांखे ॿोली हुजे, रवैया हुजनि, सोचूं हुजनि, ख़्याल हुजनि। तव्हां ॾिसो 18वीं सदी जी औरत हुन मर्दनि जे बरदां सूरमियुनि खे अहमियत ॾिनी, उन औरत जी आज़ादी जी ॻाल्हि कई, औरत जी मर्ज़ी जी ॻाल्हि कई, औरत खे उन हिकिड़े इंसानी वजूद वारो दर्जो ॾिनो। हीअ जेके विमेन एम्पावरमेंट जूं या औरतुनि खे अख़्तियार ॾियण जूं जेके ॿियूं तहरीकूं मग़िरबी दुनिया में बाद में हलियूं या गॾोगॾु हलियूं, पर 18वीं सदी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो उहो महदार सूंहों हो जंहिं असांखे इहो ॿुधायो त औरत तव्हां हुनजे जॾहिं शाइरी में वञिजे थो त चए थो मतां घिड़ी सुहिणी अॼु दरिया में अथई दम, कारी राति कुननि में तुंहिंजो कहिड़ो कमु, मतां जागई ॾम पुछे पाड़े वारियूं, वान थो करे
वरी उन वराणी में साॻे बेत में चए थो त आधि पुछी पाड़े वारियूं कोह करींदो ॾम, कारी रात कुननि में आ काणियारनि कम, ही हॾो ऐं चम घोरियो मोब मेहार तां। त इहा जेका एजेंसी ॾिए थो, जेका औरत खे मक़ाम ॾिए थो, जेको मर्तबो ॾिए थो, जेको मोहबत जे तक़दुस खे मर्तबो ॾिए थो, जेको हू सम्झाए थो त हुनजो निकाह वारो मुड़ुसु ॾम आहे, पर हू चएसि थो त मतां तुंहिंजो निकाह जंहिंसां तुंहिंजो निकाह थियल आहे उहो मुड़ुसु जागे बेदार थिए, निंड मां उथे, तोखे न ॾिसे पंहिंजी भर में ऐं पाड़े वारनि खां तुंहिंजा ॾस पता पुछे, त हू चए थो त बाबा जेका जबर आहे, जेको ज़ुल्म आहे, जेका मुंहिंजी मर्ज़ी न आहे, जिते मुंहिंजी मोहबत न आहे, जिते मुंहिंजी विल कोन्हे, जिते मुंहिंजी मर्ज़ी न आहे, उहो बज़ाहिर भली मुंहिंजो मुड़ुसु आहे, मां मञा थी, पर जिते मुंहिंजी तंवार आहे, जिते मुंहिंजी तंद आहे, जिते मुंहिंजी दिलि आहे, जिते मुंहिंजी मर्ज़ी आहे, जिते मुंहिंजी इज़त आहे, जिते मुंहिंजो वक़ार आहे, जिते मुंहिंजी हैसियत आहे, जिते मुंहिंजो क़दुरु आहे, उहो मेहार आहे। हाणे उन खे सूफ़ी रंग में बि माण्हू वठे थो ऐं सम्झे थो त उहो मेहार अलाह जे तरफ़ इशारो आहे, बराबरि तशरीहूं तफ़सीरूं खोड़ थींदियूं, पर ॾिसो हू इहा ॻाल्हि ज़रूरु करे थो त औरत खे आज़ादी हुजणु खपे, जेका आज़ादी इस्लाम बि ॾिए थो। इस्लाम बि इहो चए थो त औरत खां वॾे वाक़े 3 भेरा पुछा करियो ऐं उनजा गवाह बि करियो ऐं उनजी लिखत बि करियो ऐं उनखे रिकॉर्ड बि करियो ऐं औरत जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु उनजी शादी न कई वञे, छाकाणि त सॼी ज़िंदगी औरत खे गुज़ारणी आहे, उनखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे वजूद जे मथां अख़्तियार हुजणु खपे, उहो अख़्तियार कंहिं ॿिए खे कोन्हे। हा इहो आहे त वालिदेन पंहिंजी औरतुनि जी, पंहिंजी नियाणियुनि जी, भाउर पंहिंजी भेनरुनि जी, असीं सभु उन्हनि जी तरबियत कंदासूं, उन्हनि खे हिकिड़ी सुठी तरबियत ॾेई सघूं था, उन्हनि सां दोस्ती करे सघूं था, उन्हनि जा वीचार ॿुधी सघूं था, पर इन द एंड आख़िर मर्ज़ी उन औरत जी पंहिंजी आहे। त उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे जेको अज़ीम जत ऐं गंगा जतन वटि वञे थो ऐं हिकिड़ो खथो पाए हिन दुनिया जा सफ़र करे थो। उन वक़्तु के लग्ज़री कारूं कोन हुयूं, लिमोज़ाइन्स कोन हुयूं, पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंध जो पांधीअणो थी हिन समूरी सिंध ऐं काइनात खे ॻोल्हे थो, परोले थो, खोले थो, अनफोल्ड थो करे, एक्सप्लोर थो करे ऐं हिकिड़ा नवां राज़ हिन समुंडनि मां, अमीकनि मां, इन्हनि पहाड़ुनि मां, हंगलाज मां, चए थो त कूड़ा सामी कूड़ ॻाल्हाइनि, कूड़ो संदन पंधु, हो त वसे हर हंधि, ही चवनि हिंगलाज में। वरी हुनजी वराणी जे बेत में चए थो त सचा सामी सच ॻाल्हाइनि, सचो संदन पंधु, हो त वसे हर हंधि, पर हिननि ॾिठो हिंगलाज में। त ॾिसो इख़्तिलाफ़ राय खे बि इज़त ॾिए थो ऐं हू असांखे सम्झाए थो त ख़ुदा अलाह जी ज़ात जिते किथे आहे, पर हाणे जंहिंखे जिते मिले। पहिरीं ॻाल्हि खे रद बि ॾिए थो, इहा एंटीथीसिस, वरी असां अंग्रेज़ी अदब जो शागिर्द बि आहियां, उस्ताद बि आहियां, इन खे असीं एंटीथीसिस चवंदा आहियूं, माना अॻ में पंहिंजी ॻाल्हि करियो ऐं पंहिंजी ॻाल्हि करे वरी पंहिंजी ॻाल्हि खे ई रद्द करियो, हिकिड़ी वॾी वधीक वज़नाइती ॻाल्हि सां। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह रिवायत शिकन आहे, इंसान जी आज़ादी जो अलम बरदार आहे, हू असांखे शऊर, सम्झ, अहसास, अख़लाक, पंहिंजी धरती सां मोहबत, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत, पंहिंजे लखनि लाणनि सां। ॾिसो उन वक़्तु शाइरी में रुगो फ़ारसी इस्तारा हलंदा, रुगो फ़ारसी तशबीहूं हलंदियूं, लालाओ गुलज़ार हूंदा, नरगिस जा गुल हूंदा, पर इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे जेको उठ खे ग्लोरीफाए थो करे। उठ जहिड़ो जानवर जेको बज़ाहिर बदसूरत नज़र अचे थो, जंहिं वण जे हेठां ॿधोसि उन वण जा ई पन खाए थो, उनखे ग्लोरीफाए करे थो, उनखे चए थो मां तोखे चंदन चाढ़ींदुसि, जेको उन ज़माने में हिकिड़ो पन किरोड़नि में मिलंदो, चए थो त तोखे उठां चंदन चाढ़ींदुसि। उन उठ जी अज़मत, उनजी सूंहं, उनजा अलाए केतिरा 33 नाला 34 उन इस्तेमालु कया आहिनि, ॾाघा ऐं इहे सभई। त ॾिसो उन वक़्त जे पंहिंजे लयुनि लाणनि खे, पंहिंजे खबड़नि खे, पंहिंजे थूहरनि खे ऐं पंहिंजी धरती जी वारी खे, पंहिंजी धरती जी मिटीअ खे, उन्हनि खे अहमियत ॾेई पंहिंजी शाइरी में इवन हुनजा जेके पेशा आहिनि, किरदार आहिनि, लोहार आहे। लोहार जे लाइ जीअं तव्हांखे ॿुधायां त चए थो त जेकॾहिं तूं चाहीं थो त पुछ जो घर लोहार जो, हा न, जे मान धकनि दर धरे मान गॾु नई रुकसी। चए थो त जे तूं चाहीं थो त मां आशिक़ु थियां, जे तूं चाहीं थो त मां हिकिड़ो तमामु मोतबर इज़त भरियो किरदारु बणिजां पंहिंजी धरती ते, त पोइ लोहार जो घर पुछ, छो त उहो लोहार वटि शक्ति आहे जेको तोखे धकनि में सांधाण ते रखी सिर सांधाण करे पुछ जो घर लोहार जो, धकनि हेठि धरे
मां न गॾु नई पिरीअ सां, माना तोखे कुटे कुटे सफ़ा हेठि गरम करे बाहि में रुक बणाए वरी तोखे हिकिड़ो नओं इंसान बणाई। त इहा जेका इंसान साज़ी आहे, असां पंहिंजो पाण खे मुकमल तब्दील कीअं था करे सघूं? सुर आसा में अंदर जा राज़ थो चए त पंहिंजे अंदर खे तब्दील कयो। कोयारी में, हुसैनी में, ससुई में, माज़ूरी में, ससुई आबरी में वरी दर्स थो ॾे त कीअं जबलनि सां विड़ो, पहाड़ुनि सां विड़ो, समुंडनि सां विड़ो, ज़ुल्म जी हर ज़ाहिरी ऐं लिकल कुवत सां विड़ो। त तव्हांजो टाइम जो आउं थोरो क़दुरु थो कयां, ऐं ज़ाहिरा हिकिड़ो टाइम आहे असांजा तमामु मोहतरम सुघड़ जेके परे परे खां आया आहिनि उन्हनि खे ॿुधंदासूं। नसीम ख़ान साहिब बि आयो आहे। जी, तव्हांजी महिरबानी आहे भेण। असुलु इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे अलामा आहे काज़ी थॉमस कार्लाइल हिकिड़ो थिंकर आहे वॾो मगरिब जो, उन जा कुझु वैल्यूज़ खणी परखे उन इहो साबित कयो आहे अलामा आहे काज़ी साहिब त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, गोइटे, विलियम शेक्सपियर, विलियम वर्ड्सवर्थ, विलियम ब्लेक, जेके बि वॾा शाइर उन वक़्त जा हिन वक़्त जा मगरिब जा आहिनि वेस्टर्न वर्ल्ड जा, उन्हनि खां शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे फ़हम में, पंहिंजे इदराक में तमामु मथे बीठो आहे। हुन वटि जेके ख़्याल आहिनि उहे ॿिए कंहिं वटि बि शायदि ई हुजनि। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। हाणे नसीम ख़ान चांडियो साहिबु, तव्हां लेक्चरर बि आहियो, तव्हां इलाही तव्हां CSS जी तयारी पिया करायो स्टूडेंट्स खे ऐं काउंसलिंग जो बि कयो पिया तव्हां, त तव्हां ॿुधायो तव्हांजी नज़र में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे कुझु तव्हां ॿुधायो, छा था तव्हां सम्झो, भेटा ॾियो हुनखे। आदि सदब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे दावत ॾिनी मैं सुबुह मेहरान प्रोग्राम में 281 उर्स मुबारक बि आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो। त जेतिरे क़दुरु मूं हिन सिंध जे पाकिस्तान जे नौजवाननि सां इंटरेक्शन कयो आहे ऐं उन में साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको पैगाम आहे उन सां ज़रूरु आउं कनेक्शन ॾींदुसि। अंग्रेज़ी में हिकिड़ी थोरी चवणी आहे त एवरी वन ऑफ अस वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नो वन इज़ रेडी टू डाई। असां मां हर हिकु चाहींदो आहे जन्नत में वञूं, पर मरण लाइ केरु तयारु कोन्हे। अहिड़े तरीक़ेकार सां असांजे समाज जो हर नौजवान चाहे थो आउं वॾो ब्यूरोक्रेट थियां, आला शख़्सियत थियां, उन ते वरी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अहिड़ियूं बहितरीनु सिटूं लिखियूं आहिनि। छो त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई को आसान मैसेज कोन ॾिनो आहे कंहिं कामयाबी खे हासिलु करण लाइ। हमेशह औखा पंध ॾिसिया आहिनि। तव्हां 7 सूर में ॾिसंदो उन्हनि जो जेको दर्द कथा आहे पंहिंजे महबूब सां मिलण जी, त अहिड़े तरीक़ेकार सां साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाइनि था, सदाए थी सभु का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जा, मूसी हले सा जा जी मिठो ई न करे। त लतीफ़ साईं जो जेको हीउ मैसेज आहे हीउ नौजवाननि लाइ आहे। त बाबा सुहिणी जॾहिं मिहार सां मिलणु चाहे थी त सुहिणी एतिरो आसानी सां कोन थी मिली सघे। वरी हिकिड़ो ॿियो बहितरीनु सिटूं आहिनि साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं। साईं जन फरमाइनि था, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, आंगुर आंगूठे नमड़े छिपूं पेर चिननि, वींदे ॾांहुं पिरिन जुती जात न पायां। त असांजे समाज जो जेको ही नौजवान आहे इनखे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले मां जेके ही असांखे पोइट्री जूं लाइन्स मिलनि थियूं, इन्हनि खे अगरि गहराई सां ॾिठो वञे त कामयाबी जो तालिक़ क़ाबिलियत सां आहे, क़ाबिलियत जो तालिक़ महिनत सां आहे, जुस्तजू सां आहे, जफ़ाकशी सां आहे। त असांजे नौजवाननि जो जेकी परख आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ जे हिन बैतनि जे तरफ़ ज़रूरु हुजणु घुरिजे। उन खां पोइ नौजवाननि खे कंसिस्टेंसी खपे, मुस्तक़िल मिज़ाजी खपे, हार्ड वर्क महिनत खपे। उन खां पोइ ॾिसो कामयाबी कीअं न नौजवाननि जा कदम थी चुमे। सुहिणी खे मियार कीअं मिलियो आहे, आसानी सां कोन मिलियो आहे। ससुए खे पुनू कीअं मिलियो, आसानी सां कोन मिलियो आहे। उमर मारोए जो किसो आहे। त को साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको ही पैगाम आहे, ही दुनिया लेवल ते पैगाम आहे। जीअं साईं जन पाण ज़िक्र कयो त मग़रिब जा वॾा ॾाहा उहे बि साईं शाह अब्दुल लतीफ़ जा पैरोकार आहिनि। थैंक यू। बिल्कुलु, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन तव्हां इलाही सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां। जीअं त नाज़रीन
हिकु जहिड़ो ॾुख जी ख़बर पई ॿुधायां त ईरान में वाक़ियो थियो आहे जंहिंमें सिंध जा मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखनि पिया माण्हू हुते रोड एक्सीडेंट में 30 माण्हू आहिनि पंहिंजी जान कात धोई वेठा आहिनि ऐं इलाही ॾुख जी ख़बर आहे असां लाइ। जीअं त नाज़रीन असां हाणे वधूं पिया नंढड़ी साही जे तरफ़ ऐं असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदक बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त नाज़रीन तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। त नाज़रीन मां तव्हांखे मौला अली सलाम जो हिकु कौल ॿुधायां त जीअं गुल हूंदा आहिनि मुरझायल हूंदा आहिनि, उन ते शबनम जा फुड़ा पवंदा आहिनि त हू टिड़ी पवंदा आहिनि। ऐं ईअं तव्हां बि पंहिंजो आवाज़ु रवैया अहिड़ा रखो त कंहिंसां ॻाल्हायो त हुन जहिड़ो को मन महकी पवे त हिन मूंसां ॻाल्हायो त मां ख़ुशि थी वियमि। ईअं न त तव्हां ॻाल्हायो त पिया विढ़ो अॻिलो वरी तव्हां सां बहितर तेज़ थी वञे। सो मां तव्हांखे चवंदी पई हलां जेके मुंहिंजा नाज़रीन असांजो प्रोग्राम सुबुह मेराण ॾिसी रहिया आहिनि, ही उन्हनि लाइ पैगाम आहे। जीअं त नाज़रीन ही जेको भिटाई साईं जो ही उर्स मुबारक पियो हले, उन जे हवाले सां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में कुझु सुघड़ असां सां गॾु आहिनि। मां उन्हनि जे तरफ़ पई वञा ऐं फ़क़ीर सुघड़ अहमद अली चाणियो साहिबु तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी, जीअं त शहनशाह लतीफ़ सरकार जो उर्स हले थो, जी जी, उन में असांजे गॾु न लतीफ़ सरकार जे हिकिड़े बि बैत ते अमल कयूं न त ॾुखिया ॾींहं न ॾिसूं। लतीफ़ सरकार चए थो त जनरी सरे न सा, जनरी सरे न सा रती रुस्मतन सी, हू झेड़ीन तूं झको थी पांद ॻीची गल पाए, पाण वञी परचाए मत रुठो ई रहिजी वञी। जीअं साईं लतीफ़ सरकार जे सुरमनि जी ॻाल्हि कई त ससी सुर में ससी चवे थी त सिकी जा सुत्यास ता सिक सुम्हण न ॾिए, जागी सुत से जनला से आया ता न उथियास, भेनर ऐं भुलियास न त सिक सुम्हण छा लॻे, कोडर न काती जैसी टकर टाकियां, कोडर न काती जैसी टकर टाकियां, जेको जबल लंघा सो हैबत जो हाथी, पिरी जा पाती साजड़ जीरे तान लहे, आड तरा छा आहड़ा डूंगर खे ॾाका, कयम आह अजीब खे सिक मंझा साका, पए हथी की होत खे कूक कन काका, मुंहिंजो कम वाका ॿुधण कम परोच जो, वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिको कीन लतीफ़ चए ॿारो चोॿे पार थी सती, ॿध संदरो पिरत पुनवसी पाड़, नाए नेण निहार त तोमे देरो दोस्त जो। सुघड़ इमदाद हुसैन खुश्क बि गॾाए असां सां। तव्हां छा था ॿुधायो? हा, अभी असां तव्हांखे मुंहिंजे मदीने वारे साईं जे शान में सिंगार ॿुधाईंदासीं, जंहिंखे असांजे सुघड़ाइप में ॾहस चयो वेंदो आहे। असांजे हिकिड़े बुज़ुर्ग जो तमामु पुराणो सिंध जो हिन दुनिया फ़ानी दुनिया मूं लाॾाणो करे वियो आहे मरहूम हिदायत अली रॾ, जंहिंखे सुघड़नि जो सरताज बादशाह चयो वञे पियो। सिंगार जो तमामु ॾाहो सुघड़ हुयो। वारनि ते उन ॻणप कई आहे त वार कहिड़े कहिड़े क़िस्म जा आहिनि। वारनि ते आहे त काकुल कुंडा ज़ुर्फ़ ज़रीदार चवां, काकुल कुंडा ज़ुर्फ़ ज़रीदार चवां, गुलालक गोहर जा गेसू गुलगुलज़ार चवां, फज़ल फ़हमीदा वाह वरियम संदा वार चवां, उग अलीहर अजीब जा अहन घाटा घुंडीदार चवां, मारसिया महबूब जा चा सिंग वधचल केदार चवां, रहबर जा रॾ चए सोहण जा सिंगार चवां, पाक पिरनि जा पार चवां, हयाती भर हिदायत अली चए। पर कारीगरी आहे इतां लफ़्ज़ फिटी करणु ऐं वरी खणणु। खुलनि केस करीम जा त सपन सघनि सही। साईं जन असांजे उस्ताद वारनि जी ॻणप कई, असां उन खां वरी वारनि खां खणी वरी नांगनि जे तरफ़ वञूं पिया।
खुलनि केस करीम जा त सपन सघनि सही भौर अरोड़ भवंग वञनि टोटल टोल टही चोहड़ा चौडेल चिटेल चुरल कीन चहीअ जलेबीअ जार न कनि गडरा बीहण सर गई पीअण पतंग पसन पिरीअ खे त मातो थियनि मही असील अलिहर ॾाठर ॾोहा वञनि कीन वही कारियर कर न खणी को ठाहू के अॻियां ठही ड्रमण पिया ड्रही अजीब अॻियां अहमदाबाद चए मदीने वारे साईं जो सिंगार आहे त वाह वाह हुसन हबीब जो ना दीदन दंग दड़ियूं शमा शौक़ शिकार लाइ वञी लक लड़ियूं जिते ओत अंबीर जी उत घारनि घोट घड़ियूं अलियर वार असीलनि खे था विझनि वंग वड़ियूं विझूं वसण आयूं सोज़नि मंझि सड़ियूं कॾहिं अॻियूं करीम जी खिमड़ियूं कोन खड़ियूं कोयल कुमरियूं हणनि झुमरियूं वतन ॿोलण लाइ बड़ियूं पालीहर पेश पिणीअ जी आहिनि कुंजियूं क़ैद करियूं त बब्बर शेर छपी हणनि छपरनि मंझि छड़ियूं परियूं पसण आयूं वञनि तजले ताब तड़ियूं अखियूं आश कंजियूं वञी अहिड़े हंधि अड़ियूं उहे जीअं जड़ियूं मुर्की मलूक लाटियूं मनसी सुघड़ मुमताज़ अली सियाल तव्हां असांखे छा था ॿुधायो? सिंगार ॿुधायूं था सिराइकी में आहे बिस्मिल्लाह। पर सिंगार में कारीगिरी आहे त जेको लफ़्ज़ खुटंदो त उतां वरी ॿियो लफ़्ज़ जेको खजंदो त हुनजो मुंडु हूंदो। अच्छा अच्छा शाइरा त हिकु हलण हज़ारी हाकिम दा ॾुझा मुर्कना मोह मनावण ते घुंड पावण पावण अहिड़ा पेच अलस्ती नेण नशीले चावण वल शर्मावण शर्मावण बि शोख नज़र ना नाता नीह निभावण ते अख चावण चावण अहिड़ा कदम करीबा महरी मोर लॼावण मस्त बणावन बणावन अहिड़ी बात अलस्ती मिठू माठ मुझावण न बोल ॿुधावण ॿुधावण ॿुकी बाज में सम्झा ठप ठा ठहावण ओरे आवण आवण ना दिल अध कितोई घूरा नावल घावण ॾील ॾुखावण ओ सही ॾुखावण तैकूं ॾावण आंदा खुश्ती यार खिलावण तै मुस्कावण मुस्कावण हे मच मचाया अंदर दूध दुखावण आग लॻावण आग अहिड़ी ममताज़ मती न विसदी कंहिंते विसावण सियाले सावण पर अर्ज़ चयो त ॿिए बि घणे नैन ॾिठे पर नैन सॼण ते निराले हन जह पल दे विच पई पलक उठे ॼण भरियल शराफ दे प्याले हिन वल अबरूदी कहिड़ी ॻाल्हि करां तलवार ते खंजर भाले हिन दंदान वखो मेरे दिल भर दे ॼण माणिक मोती मिसाले हिन वध रफ्तार कबक दी टोर कनू दिल भर दे घुमण दे चाले हिन दिल अहदी सॼण को आंख ॾेवां पर आंदे ज़बान को ताले हिन हर वक्त सॼण ले गिरियो में सदा ऐन सियाल दे आले हिन मुमताज़ हुस्न दे कारण मर्दे मलहंग मस्त मवाले हिन पर वाह वाह हुस्न हबीब जो छा जलवा हा जानी पैर पदमड़ा पिरीअ जा छा चेहरो सुभानी चंड सितारा ताव छॾे विया ॾिसी पिरीअ जी पेशानी जिन मलाइक हूरूं परियूं थी सभिनी खे हेरियानी अर्श फरश ते हाक हुली वई आयो आहे सुहिणनि जो बानी मट नाहे मुमताज़ चए को सॼण जे सानी हाक वॾी हानी साजन जी ही सियाल चए। इंशाअल्लाह सुघड़ मुमताज़ अली हाणे सुघड़ गुलाम सरवर सुमरो छा थो ॿुधाए असांखे? जी सुघड़ अभी तव्हांखे असां महबूब जा सिंगार था ॿुधायूं। जी जी बिस्मिल्लाह। अर्ज़ थियो त अर्श ज़मीन ते एहसान तुंहिंजो अर्श ते बि महबूब जो एहसान त ज़मीन ते बि महबूब जो एहसान अर्श ज़मीन ते एहसान तुंहिंजो माण्हू मलाइक हैवान तुंहिंजो बंदे बशर में बयान तुंहिंजो मकान मकान ते मकान तुंहिंजो सारी खुदाई सितान तुंहिंजो मौला थो ॼाणे ईमान तुंहिंजो गवाह गवाह थी किताब सुहिणा कयां छा कुर्बन हिसाब सुहिणा ईंदो न कॾहिं को अज़ाब सुहिणा तुफ़ेल तुंहिंजे हिताब सुहिणा अहिड़ो न मिलंदो हबीब आख़िर अमीन बरहक हकीक तूं आ हसीन दुनिया शफीक तूं आ रिंदान मंज़ल रफ़ीक तूं आ अज़ीम दिलबर कमाल तुंहिंजो जहां में जलवो जमाल तुंहिंजो जुनूब मशरक शुमाल तुंहिंजो ॾियां छा मगरब
मिसाल तुंहिंजो सवाल साईं जलाल तुंहिंजो करे थो बारी बहाल तुंहिंजो शम्स में तूं आ शहर में तूं आ कमर कतियूं वहीं बहर में तूं आ दरिया मौजन लहर में तूं आ नदियूं किनारा नहर में तूं आ मञे थी उकबा अवां जी हिकमत हकीम अहिड़ो तहक़ीक़ तूं आ हसीन दुनिया शफ़ीक़ तूं आ रिंदान मंज़िल रफ़ीक़ तूं आ अवल में शायर अदीब तूं आ नवाज़ी सबके नसीब तूं आ इल्म में गोहर अजीब तूं आ हज़ारे सोहणा हबीब तूं आ तकियां थो तो ॾे तबीब तूं आ उतां वेहां थो सुते बि तूं आ ख़ुदा हर जा खिते बि तूं आ जिते आ सख़्ती उते बि तूं आ हिते बि ज़ामिन हुते बि तूं आ अज़ीज़ जाथे अज़ीज़ नाहिन उते बि आदिल अतीक तूं आ हसीन दुनिया शफ़ीक़ तूं आ रिंदान मंज़िल रफ़ीक़ तूं आ किरोड़े हाकिम किनारा तुंहिंजा नवां दुनिया ते निज़ारा तुंहिंजा भॻा ऐं कारा भलारा तुंहिंजा मलूक माण्हू प्यारा तुंहिंजा कुर्सी कलम ही सितारा तुंहिंजा सदाई सावण सियारा तुंहिंजा ॾिहाड़ी सदियूं राति तोले ककर हवाऊं बरसाति तोले दुरूद कलमो हिनात तोले कसम ख़ुदा जो पूरी कायनात तोले इलाही रहमत अवां जे ख़ातिर असां ते आहे तव्हां जे ख़ातिर रहमत जो दरिया अमीक तूं आ हसीन दुनिया शफ़ीक़ तूं आ रिंदान मंज़िल रफ़ीक़ तूं आ सुबुह सांझी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो सिकमा सजण तो तोखे सारियां पल पल पिरी तोखे पुकारियां हंजूं तो पियोई तो लाइ हारियां गणतन में दिलड़ी पियो तो ॻारियां पंहिंजो कराए को दीदार प्यारा कोन्हे कोई करार प्यारा हर वक़्तु दिलि में ज़िक्र तमामु तुंहिंजो सुबुह सांझी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो हिते हुते यई पार तूं आ मेराज ते थियो त्यार तूं आ बोराक ते बि स्वार तूं आ ख़ुदा सकंदो गुप्तार तूं आ जहान जुड़ियो तोल जानी अबोझ न ॾियनि ते तुंहिंजी एसानी ही गंज खाए प्याम तुंहिंजो सुबुह सांझी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो सभु नबियनि जो सरदार तूं आ सवा लख अंबिया जो पगदार तूं आ यतीमनि जो बि यार तूं आ मिसकीननि जो मददगार तूं आ सर में सरतूं ॾींदो आ प्यारा सभु के आहिनि तुंहिंजा सहारा कुल खे पीतल जाम तुंहिंजो सुबुह सांझी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो अणपढ़िया बि छॾे पढ़ाए सभु कमाल तुंहिंजो ई आहे मूंखे बि छॾी रंगड़ो ई लाहे शेर नातियूं सिंगार ठाहे कुल ते तुंहिंजो राज़ प्यारा कोन्हे कोई अंदाज़ प्यारा सूमरे सरवर बि ॻायो कलाम तुंहिंजो सुबुह सांझी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो वाह गुलाम सरवर वाह 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 सुभान अल्लाह ज़बरदस्त सुगर गुलाम सरवर सुमरो साहब इलाही तमामु सुठो ॿुधायो जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह महिराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो जीअं त नाज़रीन असां था हलूं नंढी साही ते ऐं असां सां जुड़िया रहिजो नाज़रीन मां तव्हांजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में जीअं त नाज़रीन ही लतीफ़ सरकार जो उर्स हली रहियो आहे ऐं असांजो चैनल सुबुह महिराण जेको सुबुह महिराण प्रोग्राम आहे उन में उन जे हवाले सां बि गेस्ट आयल आहिनि ऐं जेके सुघड़ आहिनि तव्हांखे ही वायूं ॿुधाइनि पिया ऐं तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो असांजो प्रोग्राम सुबुह महिराण जीअं त नाज़रीन हाणे मां वञा थी पंहिंजे महिमाननि तरफ़ जीअं नसीम चांडियो ख़ान साहिबु तव्हां ॿुधायो त जेके अॼुकल्ह CS जी तव्हां तयारी पिया करायो इहे सॼा नौजवान आहिनि उहे केतिरी दिलचस्पी वठनि पिया तयारी में CSSG में अदी ॾिसो जेतिरे हद CSS इम्तिहान जो सुवाल आहे कि नौजवाननि में केतिरी क्यूरियोसिटी आहे छो त ही हिकु स्टेट स्पॉन्सर्ड एग्ज़ाम आहे ऐं सुप्रीम एग्ज़ाम आहे पाकिस्तान स्टेट रियासत जो जंहिंमें ख़ासि करे जेको ग़रीब तबिके जो ॿारु आहे नौजवान
उहो ॾाढो इंथ्यूसियास्टिक आहे ऐं हू कुझु करणु थो चाहे। उहो छो करणु थो चाहे, इन जे पोयां रीज़न छा आहे? असांजे समाज में इस्तिसाली, बर्बरियत, गुरबत तमामु वॾा माना वणनि जो रूप अख़्तियार करे चुकी आहे। त हर ग़रीब जो ॿारु ख़ासि करे जेको पसमानदा इलाइक़े सां तालुक़ु रखे थो, उहो इन लग्ज़रियस लाइफ मां मुतमिन बि आहे ऐं गुरबत, इस्तिसाली, बर्बरियत मां बाग़ी आहे। पोइ आउं जॾहिं इंटरेक्शन कंदो आहियां, तक़रीबन मुख़्तलिफ़ मुल्कनि जा ॿार मूं वटि पढ़नि था, छो त आउं तक़रीबन 10,000 स्टूडेंट्स हिकु मंथ जे अंदरि व्हाट्सएप जे थ्रू पढ़ाईंदो आहियां ऐं ज़ूम एप्लीकेशन जे थ्रू पढ़ाईंदो आहियां ऐं मुख़्तलिफ़ गूगल मीट्स आहिनि उन्हनि ते पढ़ाईंदो आहियां। ऐं मुंहिंजी तव्हां फीस ॿुधी तव्हां हैरान थी वेंदो, साईं एतिरी फीस CSS जो ॿारु आहे। ॾिसो, ॻाल्हि फीस जी न आहे, ॻाल्हि आहे ॿार खे फैसिलिटी ऐं इन्वायरमेंट प्रोवाइड करण जी। ऐं मुनाफ़ो न आहे ॾिसंदो, आउं ॾिसंदो आहियां त ॿार जी नशो निमा कीअं थिए। हाणे ॾिसो, असांजे समाज में जेको ॿारु 25 सालनि जो थी थो वञे, उनजे बावजूद बि पेरेंट्स परेशान आहिनि त मुंहिंजो ॿारु स्टेबल कोन्हे, घर में कुझु वठी कोन थो अचे, हू स्टिल अनसर्टेनिटी जो शिकार आहिनि। इन जे पोयां रीज़न ॿुधायां थो, उन्हनि खे उन्हनि ॿारनि सां जेको मेन इशू आहे उहो पेरेंट्स सां मतिलबु जोड़ींदो आहियां। उहो उन में जेके आहिनि पेरेंट्स इन्वॉल्व आहिनि। उनजो रीज़न छा आहे? असांजे समाज में जीअं ई ॿारु सम्झदार थिए थो त पीउ हुनखे टीचर खां वठी स्कूल खां वठे थो, घर खां स्कूल ताईं छॾे थो अचे, वरी स्कूल जे टाइम खां वरी घर वठी थो अचे, वरी ट्यूशन ते पीउ वठी थो वञे, वरी टीचरनि सां पीउ थो इंटरेक्शन करे, कॉलेज स्कूल एडमिनिस्ट्रेशन सां वालिद साहब इंटरेक्शन थो करे। हाणे ॾिसो, समाज जे अंदरि सियासी, मज़हबी ऐं तालीमी तमामु तर सोशल बुराइनि खे, समाजी बुराइनि खे मुंहुं कंहिंखे ॾियणो आहे? पेरेंट्स खे न आहे ॾियणो, मुंहुं उन ॿार खे ॾियणो आहे। उहो लर्निंग किथां मिलंदी आहे? समाज जा ॿ वॾा टीचर हूंदा आहिनि, सिर्फ़ु स्कूल जा टीचर्स न हूंदा आहिनि। समाज जो जेको बुराई आहे, तलख़ हक़ीक़तूं आहिनि, जन खे नौजवान साम्हूं थो करे, उन मां लर्निंग थींदी आहे। पोइ जॾहिं 22 सालनि जो 25 सालनि जो ॿारु वॾो थो थी वञे, जॾहिं उन ॿार खे जॾहिं असां कंहिं वॾे प्लेटफॉर्म सां जोड़ियूं था, उते वॾा ब्लंडर्स थो हणे। आउं त तमामु घणो थोराइतो आहियां साईं गुलाम अली बुढ़े साहिब जो, जंहिं मूंखे यकीन करियो, मूंखे चवंदो, पुटु तूं ग़लतियूं कर, हीअ तुंहिंजी उमिरि अथई। मां 18 सालनि जो हूंदो हुउसि, यूनिवर्सिटी में आयुमि, ऐं अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदुसि जेके क़ाबिले क़बूल न हूंदियूं, पर साईं चवंदो, पुटु तुंहिंजी लर्निंग थींदी। छो त यकीन करियो, मुंहिंजो बाबा साईं पढ़ियलु लिखियलु कोन्हे। मूंखे कॾहिं यादि न आहे त मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे किताबु वठी ईंदो त पुटु हीअ किताब तुंहिंजो वञी पढ़। कॾहिं मूंखे ईअं न चई स्कूल में, पुटु तुंहिंजो स्कूल अथई। ऐं इहा मतिलबु गारंटेड ॻाल्हि करियां थो त जेको लर्निंग जो फेज़ आहे, उहो तव्हांजे समाज जे तलख़ हक़ीक़तुनि मां, मुश्किल वक़्त मां गुज़रण खां पोइ, जीअं हिटलर कीअं वॾो हिकिड़ो तव्हांखे यादि हूंदो त यहूदियुनि खे टोटा जमाए छॾई, तारीख़ जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, उहो कीअं थियो? उन तलख़ हक़ीक़तूं ॾिठियूं, उन तजुर्बा हासिल करिया, उन खां पोइ हिकिड़ो वॾो नालो थींदो आहे। घर वेठे स्पून फीडेड ॿारु कॾहिं बि वॾी मंज़िल ते नथो पहुची सघे, उहो ब्लंडर हणंदो, मुश्किलातुनि खे मुंहुं न ॾींदो, तकलीफ़ हुनजो हमेशह पीछो कंदियूं रहंदियूं। उन खां पोइ जेको CSS वारो किरदारु आहे, CSS जा ॿार तव्हां ॾिसंदो न त अक्सर ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ थियनि था। हाणे हिकिड़ो ॿी बि असांजे समाज में हिकिड़ी मिथ हूंदी आहे, जॾहिं माण्हू ऑफिसर थी थो वञे त उहो चवंदा आहिनि त मां 2 महीननि जे अंदरि CSS जी तयारी कई, 3 महीननि जे अंदरि। इहो आउं सम्झंदो आहियां त इहो ठीकु आहे, हुननि जी ॻाल्हि मुताबिक़ ठीकु आहे, लेकिन मां इन खे ॻाल्हि खे एक्सेप्ट नथो करियां। इन जे पोयां लॉजिकल रीज़न आहे, ईअं कोन्हे की इहा ॻाल्हि सच साबित हुजे, थी सघे थो आउं ग़लति बि थी सघां थो। ॾिसो, CSS जो इम्तिहान जे अंदरि 12 सब्जेक्ट्स आहिनि, जंहिंमें 6 कंपलसरी हूंदा आहिनि ऐं 6 माइनर हूंदा आहिनि। माइनर न सम्झजे, ऑप्शनल आहे, उहो उनखे ॿारु सिलेक्ट कंदो आहे पंहिंजी विषय मुताबिक़। उहे मां सम्झंदो आहियां त जीअं ॿारु स्कूल में इब्तिदाई तालीम हासिल करे थो, प्राइमरी खां वठी करे यूनिवर्सिटी जे फेज़ खां वेंदे CSS जे आख़िरी ॾींहं ताईं, हीउ जेको सॼो अमल आहे, इहो सॼो CSS जी जर्नी जो हिकिड़ो नतीजो आहे। कुझु 2 महीननि में, 3 महीननि में ॿ ॻाल्हियूं आहिनि। असांजे नौजवान तबिके खे जेको सिंध सां तालुक़ु रखे थो, इंटीरियर सिंध सां, उनखे ज़्यादा टाइम छो थो लॻे, इन जो बि रीज़न आहे। ऐं जेके इलीट क्लास सां तालुक़ु रखनि था ॿार, हार्वर्ड यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी था अचनि या वॾनि ऑक्सफोर्ड मां, उन्हनि खे टाइम घटि थो लॻे। उनजो रीज़न असांजे ॿार जी जेका परवरिश आहे, उहा ॾाढी स्लो आहे।
गाइडेंस जो जेको अमल आहे ऐं जेके ऑक्सफर्ड में पढ़नि था उन्हनि जा जेके किताबनि जो स्टैंडर्ड आहे, उन्हनि जी जेका कमिटमेंट आहे, उनजी जेका डिवोशन आहे टुवर्ड्स जर्नी, उहा ॾाढी फास्ट आहे। इन जे करे असांजे ॿार खे थोरो टाइम लॻे थो। बाक़ी ईअं चवणु 2 महीननि जी CSS जी गेम आहे, 3 महीननि जी गेम आहे, ऐं इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कोन थो करियां। थी सघे थो कंहिंजी नज़र में ठीकु बि हुजे, लेकिन असांजे ॿार खे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे जफ़ाकशुनि जुस्तजू जे जेके बेतन में सबक़ संभाल आहिनि, इहे करिणो पवंदो। जी जी तालीम जो मयार बि थींदो आहे न, त ॻोठनि में वरी तालीम जो अहिड़ो सिस्टम अहिड़ो लॻो पियो आहे जो ॿार खे शहरनि में अची वरी उनखे इंग्लिश जा जेके क्लासिस था वठनि, उहे हर सब्जेक्ट जी तयारी था कनि, ऐं इन करे बि उन्हनि खे घणो टाइम लॻी वेंदो आहे। ॿियो अदी ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त आउं हिन ॻाल्हि खे थोरो 1 मिंट लाइ टाइम वठंदुसि। हाणे मूंखां के सुवाल पुछंदा आहिनि, साईं लाहौर ॿार असांजा सभु छो था वञनि, इन जो छो रीज़न आहे, छा रीज़न आहे CSS में? लाहौर में छा अहिड़ी आहे छा का जेका बीहारनि था त ॿार CSS तयारी करे थो वञे? ॾिसो, लाहौर ऐं सिंध जे तालीमी निज़ाम में फ़र्क़ु छा आहे, आउं तव्हांखे वाज़े करे ॿुधायां थो। हिते हिकिड़ो टीचर आहे जेको 12 सब्जेक्टनि जी तयारी थो कराए। ॾिसो, इंसान जे अंदरि ख़ुदा ताला हिकिड़े तख़लीक़ जी जेका क़ाबिलियत जी आहे न, उहा महारत रखंदो आहे, जंहिंमें उहो तमामु घणी क़ाबिलियत रखे थो। हाणे उहो ई टीचर मैथ बि पढ़ाए थो, ऐं कॉमर्स बि पढ़ाए थो, इंग्लिश बि पढ़ाए थो, इस्लामियात बि पढ़ाए थो। लाहौर जे सिस्टम में छा आहे, उते हर हिकु टीचर हिकु सब्जेक्ट खे डील थो करे। पोइ हिन जे करे ॿारनि जो जेको मयार आहे तालीमी, उहो वॾो मथे जुड़ी थो अचे। मसइलो इहो आहे, असां वटि हिकिड़ी अकेडमी आहे, हिकिड़ो टीचर 12 सब्जेक्ट पियो पढ़ाए, पोइ ज़ाहिर आहे हुनजी ॻाल्हि वांगुरु त फ़ाइदो त एतिरो थींदो कोन। इहो मेन रीज़न आहे एजुकेशन। तव्हां सही चयो। तव्हांजो कीअं वियो वञी इंट्रस्ट जी CSS करण जी, या ही जेको सेखारियो पिया? अदी मां सवेर जेका ॻाल्हि कई त असांजो जेको इंट्रस्ट आहे, असां उन इस्तिसाली बरबरियत ऐं ज़ुल्म ऐं ॾका खां बाग़ी थी करे हिन स्टेट खे ओन करियूं था, हिन रियासत खे ओन करियूं था। हीअ असांजी माउ जो किरदारु अदा करे थी। उन में वॾा ऑफिसर थी करे सिंध जे उन तमामु इस्तिसाली बरबरियत ऐं ज़ुल्म जो जेको शिकार माण्हू आहिनि, असीं उन्हनि जी ख़िदमत करणु चाहियूं था। ऐं हर माण्हू जो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे, कीअं थो करे, छा थो करे। ऐं इन ग़रीब तबिके खे अॻिते हली करे आउं चाहियां थो की कंहिं मंज़िल ताईं, छो त मूं वटि पुलिस जे ग़रीब ॿारनि जा ॿार, कांस्टेबल जो ॿारु अचे थो, पटेवाले जो ॿारु अचे थो, कंहिं उस्ताद जो ॿारु अचे थो जेको प्राइमरी टीचर आहे। अॼुकल्ह ॾिसो त केॾी महांगाई आहे, ऐं उन्हनि जी ख़िदमत कंदो आहियां। मुंहिंजा काफ़ी ॿार वीचारा सेटिस्फाइड दुआऊं कंदा आहिनि, ऐं इवन एतिरे क़दुरु जो नाबीन माण्हू मुंहिंजे वीडियोज़ खे पसंदि करे मूंखे मोकिलींदा आहिनि वॉइस, सर असांखे तव्हांजी ॿोली ॾाढी सम्झ में अचे थी, आसान तरीक़े सां सम्झाया था। उहो ॾिसी कोन था सघनि, लेकिन जेको ॻाल्हाइण जो ऐं सम्झाइण जो अंदाज़ आहे, उहो ॾाढो हुननि खे माइल कंदो आहे। नसीम खान चाणी साहब, भला तव्हां ॿुधायो थी जेको लतीफ़ सरकार जेको तालीम ते इत्साह ॾिनो आहे, तव्हां हिन जे लाइ छा चवंदो? अॼु ॾिसो त मूं सवेर साॻी ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जो जेको तालीमी सफ़र जे तरफ़ जेका ही शाइरी आहे, साईं पहिरीं चयो आहे त अवल अल्लाह अलीम आला आलम जो धड़ी, कादिर पंहिंजी कुदरत सी कायमा क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराज सचो धड़ी चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ूं जोड़ जहान जे। असीं हिन धरती जा हिकिड़ा नंढड़ा फुटल गुल आहियूं। उहे लतीफ़ जे इन पैगाम खे वठी करे, जंहिंमें हिकिड़ो वॾो क़ीमती सबक़ समायल आहे। आउं सम्झां थो त लतीफ़ जे किरदार खे जंहिं तरीक़े सां तालीमी इदारनि में पढ़ायो वञे, जंहिं तरीक़े सां सम्झायो वञे, साईं आसान रस्तो मां चयो सवेर त कोन ॾसियो आहे। साईं हमेशह ओखो रस्तो ॾसियो आहे, ऐं कामयाबी हमेशह ओखे रस्ते सां मिलंदी आहे। तमामु बिल्कुलु सही चयो। त नाज़रीन, हाणे असां वञूं था नंढड़ी पंहिंजी साई तरफ़, ऐं असांजे न्यूज़ ब्रेक जो बि टाइम थियो आहे, त असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते। असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको पैगाम ॾिनो आहे अमन जो, भाईचारे जो, ॿधीअ जो, ऐं हुननि
ओखनि रस्तनि ते हलण जो बि पैगाम ॾिनो आहे त मां पंहिंजे नौजवाननि खे चवंदसि त हू जुस्तजू कनि, महिनत कनि, स्ट्रगल कनि ऐं तॾहिं ई ओखा जेके रस्ता आहिनि, ॾुखिया रस्ता आहिनि, ॾुखियूं मंज़िलूं आहिनि, पोइ हू माणे सघंदा। जीअं त नाज़रीन, हाणे मां वञा पई पंहिंजे महिमाननि तरफ़। मां ग़ुलाम अली बुर्डे साहिब खे चवंदसि त भला तालीम सां गॾु जेका ही तरबियत आहे असांजी जेके स्टूडेंट्स खे, जेके असांजा ॿार आहिनि, केतिरी अहमियत थी रखे उहा? अदी सदफ़, तव्हांजो सुवालु ॾाढो वक़्ताइतो आहे ऐं आउं उनखे सम्झां थो त हिन वक़्तु जंहिं दौर मां असीं गुज़रूं पिया उन में इन सवाल जी अहमियत तमामु घणी जुड़े थी। छाकाणि त हिन वक़्तु असां तव्हां ॾिठो हूंदो त चइनी दिशाउनि खां, चइनी पासनि खां हिकिड़े अहिड़े वक़्त मां गुज़रे रहिया आहियूं जिते असांखे डिस्ट्रैक्शन्स ॾाढियूं आहिनि। लतीफ़ साईं जेको चयो आहे त समाज जी तरबियत, उहो बि इन सां गॾु तव्हां ॿुधाईंदा? यकीनन। ऐं ॾिसो न, लतीफ़ सरकार जो रिसालो ऐं शाइरी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें उहो मौज़ूई ज़िंदगी जो कोन जेको न हुजे, ऐं तरबियत ते त हुननि जो तमामु वॾो ज़ोर आहे। मिसाल तौर मां इहो पिया चयो त असां जंहिं दौर मां गुज़रूं था उहो डिजिटल दौरु आहे। डिजिटल दौरु हुजण जे करे असांजूं जेके डिस्ट्रैक्शन्स आहिनि, जेके शयूं असांजो ध्यानु पंहिंजे तरफ़ छिकिराइनि थियूं, उहे तमामु घणो वधी वियूं। तव्हां ॾिठो हूंदो त अॼु जो जेको नौजवान आहे उहो पंहिंजो घणे में घणो वक़्तु स्क्रीन ते गुज़ारे थो, ऐं स्क्रीन अटैचमेंट तमामु घणी एडिक्शन जी सूरत वठी वई आहे। उहो हिकिड़ो नओं जदीद मॉडर्न नशो आहे जंहिंमें जेकॾहिं उन ॿार जी, उन नौजवान जी सही अख़लाक़ी तरबियत न हूंदी, उनखे सही अख़लाक़ी क़दुर न सेखारिया वेंदा, जेकॾहिं हुनखे पंहिंजे डायरेक्शन जी, पंहिंजे राह जी, पंहिंजी मंज़िल जो तयन थियल न हूंदो, जेकॾहिं हुनखे समाज जा असीं जेके सुहा आहियूं, मुतहरिक सुहा आहियूं, जेके उस्ताद आहियूं, फिलासफ़र आहियूं, वालदेन आहियूं, पीउ माउ आहियूं, भाउ भेण आहियूं, या उन्हनि जा मेंटोर्स आहियूं, या उन्हनि जा रोल मॉडल्स आहियूं, जेकॾहिं असीं पंहिंजूं ज़िमेदारियूं पूरियूं न कंदासीं, असां उन्हनि सां वेही कचहरियूं न कंदासूं, उन्हनि खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न पढ़ाईंदासूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले सां वाक़फ़ियत न कराईंदासूं, अव्हांखे इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थींदी त मुंहिंजो वॾो पुटु आहे, उहो बि असिस्टेंट प्रोफेसर आहे, उनजो नालो वफ़ा मंसूर बुर्डो आहे। उहो पंहिंजी घरवारी खे, जेका नौजवान छोकिरी आहे, हुन खां 2-3 साल उमिरि में नंढी आहे, ऐं पंहिंजूं जेके मुंहिंजूं पोटियूं आहिनि, जेके हिकिड़ी टीनेजर आहिनि, 14 सालनि जूं आहिनि, 15 सालनि जूं आहिनि, मुंहिंजो पुटु आहे ॿियो, मुंहिंजी घरवारी आहे, उहा एतिरी माना टेक्निकल लिहाज़ खां पढ़ियल कान्हे, पर उन्हनि सभिनी खे वेहारे असांजे घर में रोज़ानो लतीफ़ जो क्लास हलाईंदा आहियूं। यानी 30 खां 40 मिंट असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हर सुर, पहिरें सुर खां शुरूआत करे को न को बैत पढ़ी, वरी उनजी सम्झाणी पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे पोटियुनि खे, पंहिंजे पुटनि खे ऐं पंहिंजी नुंहंनि खे ॾियूं था। हाणे इन जी ज़रूरत छो थी महसूसु थिए? इन क़िस्म जी ज़रूरत आहे। असां पंहिंजे लतीफ़ जी शाइरी खे सिर्फ़ु रिसालो जे तौर ते आउं न पढ़ां, फ़क़ति इन करे त आउं आलिम आहियां, आउं उस्ताद आहियां, आउं मुहक़िक़ आहियां, मां पढ़ां न। लतीफ़ सरकार जी शाइरी खे तरबियत सां ईअं ॻंढे सघिजे थो, ईअं जोड़े सघिजे थो जो असीं उनखे हाउस होल्ड आइटम बणायूं, उनखे पंहिंजे घर जो उथण वेहण बणायूं, पंहिंजे घर जे सॼे ॾींहं जी कारगुज़ारी जो अहम जुज़ बणायूं। क्लासरूम्स में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ट्रांसलेट करे पेश कयूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सिलेबस ऐं कोर्सिस में शामिलु कयूं। अव्हांखे तमामु घणी ख़ुशी थींदी त असांजो जेको मोहतरम दोस्त आहे सलीम लतीफ़ी साहिबु, उन मूंखे बहसियत दोस्त जे हिकिड़ो भेरो तजवीज़ ॾिनी त अव्हांजे अंग्रेज़ी शोबो जेको अदब जो शोबो आहे, उन अदब में असां वटि कई सब्जेक्ट आहिनि, जंहिंमें असां हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियूं वर्ल्ड लिटरेचर, जंहिंजो मतिलबु आहे दुनिया जो अदब। उन दुनिया जे अदब में असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी शामिलु कई आहे। असां उन जा सिलेक्टेड सुर मास्टर्स लेवल ते, MPhil ऐं PhD लेवल ते पढ़ायूं पिया, ऐं लतीफ़ ते स्टडीज़ खे असां इनकरेज था करियूं। लतीफ़ खे स्कूल जो हिसो बणाइणो आहे, असेंबली जो हिसो बनाइणो आहे, क्लासरूम जो हिसो बनाइणो आहे, ऐं क्लासरूम मां मुंहिंजी मुराद आहे प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं वज़ारत तालीम साईं सरदार अली शाह साहिबु, जेको असांजो मोहतरम दोस्त आहे, उहे ऐं जेके ॿिया साञहवंद आहिनि, बाशऊर माण्हू आहिनि, बाअख्तियार आहिनि, सरकार में वेठा आहिनि, ऐं पाण बि तमामु वॾा तख़लीक़कार आहिनि, शाइर आहिनि, त उन्हनि खे इन तरफ़ सोचणो आहे त असां लतीफ़ खे नौजवाननि सां कीअं जोड़े सघूं था। असां लतीफ़ खे नौजवाननि सां ईअं ई जोड़े सघूं था त असीं उनखे घर जो हिसो बणायूं, घर जी ॿोली जो हिसो बणायूं, घर जे कल्चर जो हिसो बणायूं, क्लासरूम जो हिसो बणायूं, स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जो हिसो बणायूं, कोर्स ऐं सिलेबस ऐं नसाब जो हिसो बणायूं, उन ते डिबेट्स करायूं, उन्हनि ते प्रोग्राम करायूं, उन जी शाइरी जे बेतनि जा मुक़ाबला करायूं, क्विज़ कॉम्पिटिशन्स करायूं। ऐं तरबियत जी त तमामु वॾी ज़रूरत आहे। तव्हां मूंखां सवालु पुछो, ऐं लतीफ़ सरकार खां वधीक तरबियत केरु करे सघे थो, जेको इहो ॿुधाए थो नाउमीदी
आज को ओछण आधे सुन, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि, तुम्बे जीअं दरिया में तुम्बे जीअं तरनि, वागूअ वात वञनि कुसनि कुछनि की न की। त बर्दाश्त, मोहब्बत, भाईचारो, सहप, कुर्बानी, ईसार, सिक, प्रीत, जुनून, इदराक, अखलाक शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले खां वधीक किथे आहे? जिते हू चए थो हू चवनी तूं मचो वाता वराए, अग अगराई जो करे खता सो खाए। त इहे जेका सहप जी ॻाल्हि आहे, जेका मोहबत जी ॻाल्हि आहे, जीउ मुंहिंजो जन अंगड़ियारियो वढियो पुॼाणा पिरिन सिबां सॼो न थिए। अलाए कहिड़ी एंगल खां मुंहिंजे दिलि खे कटियो अथई, वढियो अथई, हाणे मां हणी हणी बीठी आहियां, उहो मूंखां सॼो नथो थिए, उहो मूंखां सेबो नथो थिए, उहो ई सिबी नथी सघां ओरिजिनल फॉर्म में। त इहा जेका जुस्तजू, अखलाक, किरदार, वॾनि जो अदब, माफ़ करणु, दरगुज़र करणु, इज़त ॾियणु, मोहबत ॾियणु, दिलि जा दरवाज़ा खोलणु, कंजूस न थियणु, बख़ील न थियणु, इहे ॾिसो सभु तरबियत जा हिसा आहिनि। स्कूल असांखे केमिस्ट्री सेखारींदो, फिज़िक्स सेखारींदो, जियोमेट्री सेखारींदो, मैथमेटिक्स सेखारींदो, ईअं ई आहे न दी। ऐं जेके ॿिया मज़मून आहिनि उन्हनि मज़मूननि में असांखे माहिर कंदो, पर माउ सां बहस न कजे, इहो केरु सेखारींदो? माउ, महबूब, मुर्शिद सां बहस न कजे, अदब कजे, कुझु म हुननि कुझु, इहो केरु सेखारींदो? सबिर केरु सेखारींदो? माफ़ करणु केरु सेखारींदो? इहो असांखे तरबियत सेखारींदी। ऐं तरबियत जो जेको वॾो मंबो आहे, जेको ज़रियो आहे, जेको फाउंटेन हेड आहे, जेको सर चश्मो आहे, उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी आहे। कुरान शरीफ में जेको आहे त जेको न तूं बेत पियो भाई सूरतूं आहिनि, त साॻियो ई मतिलबु आहे। जे तो बेत भाइयां से आयतूं आहिनि, हा, नियो मन लाइन पहिरियां संदे पार ॾे। साॻियो ई सबक़ आहे जहिड़ो के न त इन खां वॾा सबक़ आहिनि। मारू ई सेखारे थी पंहिंजी धरती, इहो तरबियत आहे न। जी बिल्कुलु। पंहिंजी धरती सां प्यार कयो, कुर्बान थी वञो। सुहिणी सेखारे थी त पंहिंजे प्यार जे इश्क जे लाइ पंहिंजी जान जी परवाह न कयो। कचो घड़ो, वीरूं, सीरूं, छोलियूं, अधु राति 29 ऊंदाही उमावस जी राति। ससी सेखारे थी त हार न मञो। ऐं ॿियो अदब सेखारे थो न। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजी मुकमल तरबियत थो करे। ऐं हू इहो ॿुधाए थो त जेको बि माण्हू अगराई कंदो, अहंसा, पीसफुल कोएस्टन, बक़ाए बाहिमी, पाड़े जा हक़, मोहबतूं, मिट माइट जी शुनास। तव्हां ॾिसो न मारवी छा थी चवे? मारवी त इहो थी चवे न त मां जेको आहे सो सेण कोन मटाईंदसि सोन ते। इहा तरबियत आहे न। पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटिया। हा, त इहा तरबियत आहे न। पंहिंजे माण्हुनि सां जुड़ियो रहणु, पंहिंजे नज़रिए सां जुड़ियो रहणु, पंहिंजी धरती सां जुड़ियो रहणु, पंहिंजे मक़सद सां जुड़ियो रहणु। हू जेके रूहानी जुरतूं थो ॾे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, रूहानी जुरतूं, पंहिंजे वजूद सां जंग। असां तव्हां सम्झो था असांजे अंदर में तमह कोन्हे, लालच कोन्हे, हिर्स कोन्हे। हीउ जेको असीं चऊं पिया जेको माण्हू कोन विकाणो सोई माण्हू मोती अधाणो। असीं कुर्सी ते नथा विकामजूं, असीं कंहिं उहिदे जी लालच में नथा विकामजूं, असीं पंहिंजे मक़सद ते साबित क़दम रहूं था, असीं मुस्तक़िल मिज़ाजी रखूं था, असीं पंहिंजे इज़त ऐं वक़ार ते सौदो न कंदासूं, असीं पंहिंजो ज़हन त कंहिंखे ॾेई सघूं था, पंहिंजे रूह खे नीलाम न कंदासूं, पंहिंजे वतन खे नीलाम न कंदासूं। असांखे पंहिंजो कफ़न खपे, असांखे पंहिंजा माण्हू खपनि, असांखे पंहिंजी धरती खपे, असांखे पंहिंजी माउ प्यारी आहे। शेख हयात जीअं चयो आहे न त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवीं थो माउ तोखे अहिड़ो साओ ॿी ॿोली ॾींदी किथे। त इहा ॿोली सां मोहबत, माउ सां मोहबत, पीउ सां मोहबत, वॾड़नि सां मोहबत, पीरनि फ़क़ीरनि सां मोहबत, सुघड़नि सां मोहबत, कंडनि काठियुनि सां मोहबत, वणनि टिणनि सां मोहबत, पखी पखड़नि सां मोहबत। इहा सॼी तरबियत आहे। तॾहिं मूं चयो त हीउ दौरु डिजिटल आहे, हर वक़्तु माण्हू मोबाइल खे चोटियो पियो आहे, पर इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सेखारींदो त अकेलो थी, जीअं साईं जन चांडियो साहिबु फरमायो त वञी छो वणकार हिते न ॻोल्ही हो त के, लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो बेपार, थी सती ॿध संदरो नाए नेण निहार, तो में देरो दोस्त जो। त इहो जेको असांखे अंदरि इहा तरबियत आहे त बाबा अकेला बि रहो, सोचो बि, सम्झो बि, शऊर बि वधायो, रूह बि कयो, इबादत बि कयो,
इश्क बि कयो, पढ़ो बि, रुगो उहिदे जो नालो वॾो माण्हू न आहे। सही शाह अब्दुल लतीफ़ जो वॾो माण्हू जाम ॾातार आहे, सखी आहे, जादम आहे, हुनजा किरदार वॾा आहिनि। जेको ॾढु ॾे, जेको ॾुखी सुखी में गॾु बीहे, जंहिंजे दस्तरख़्वान हर वक़्तु खुलियल हुजे, जंहिंजी दिलि कुशादी हुजे, जेको सखी हुजे, जेको माफ़ कंदड़ हुजे। ॾमरे त ॾे, चए थो परचे त पाट भरे, जे परचे त पाट भरे ऐं जे ॾमरे त ॾे, जुंग जखरे खे ॿई चङायूं चित में, हुन खां बुराई थींदी कान। कंहिं माण्हू मूंखां पुछियो साईं तसवुफ़ छा आहे, मूं चयो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॿुधाए पियो, तसवुफ़ नंबर 1 इहो आहे त तव्हां बेज़रर थी वञो। ऐं बेज़रर पाण कंहिंखे चवंदा आहियूं त कंहिंखे नुक़सानु न पहुचायो। पहिरीं तसवुफ़ जी स्टेज आहे त बेज़रर थी वञो, कंहिंखे नुक़सानु न ॾियो। ऐं ॿी स्टेज आहे त मुफ़ीद थी वञो, फ़ाइदो ॾियणु शुरू कयो। जॾहिं तव्हां कंहिंखे नुक़सानु नथा ॾियो त तसवुफ़ जे पहिरें ॾाके ते आहियो, शाह अब्दुल लतीफ़ जे दर्स जे पहिरें ॾाके ते आहियो। ऐं जॾहिं तव्हां सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद थी था वञो, जेको अचे फ़ाइदो वठी वञे, त तव्हां वरी मुर्शिद लतीफ़ जे दर्स जे ॿिए ॾाके ते आहियो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। जीअं त नसीम ख़ान चाणियो साहिबु, तव्हां छा चवंदो, जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ही पैगाम आहे त इहो एजुकेशन जे हवाले सां असां एजुकेशन में कीअं था तव्हां मानी खे ॾिसो? ॾिसो अदी, जंहिं तरह सां साईं इन तमामु सियासी, समाजी, तालीमी ऐं तव्हां मज़हबी हवाले सां बि साईं खां पुछो त इन लतीफ़ साईं जो केतिरो किरदारु रहियो आहे, त जंहिं तरीक़े सां साईं पंहिंजे औलाद खे इहो दर्स ॾियनि था। तक़रीबन साईं चयो त अधु कलाक असीं सुबुह जे टाइम ते या शाम जे टाइम ते कहिड़े बि वक़्तु असीं 30 मिंटनि जो जेकी तरबियत वारो मिसाल आहे उहो असां लतीफ़ जी रिसाले मां ॾियूं था। असीं को ॿियो किताबु फॉलो कोन था करियूं। छो किताबु फॉलो कोन था कनि? छो त हिन असांजे समाज जे अंदरि जेके तलख़ हक़ीक़तूं आहिनि, जिन में मूं सवेर बि ज़िक्र कयो आहे, बुरायूं आहिनि ऐं इस्तिसालियूं आहिनि, उन्हनि सभिनी जो जेको प्राइम जेको शइ रखियल आहे उहो लतीफ़ जी रिसाले में आहे। तव्हां सूरत ॾिठा आहिनि, 7 सुर जेके औरत सां सलाड़ियल आहिनि, इन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त केॾी तकलीफ़ुनि सां पंहिंजा महबूब मिलिया हूंदा। जॾहिं ससुए खां पंहिंजो खावंद खसियो थो वञे ऐं हुन जा ॾेर हुन खां ज़बरदस्ती पंहिंजो हमसफ़र फुरियूं था वञनि, त इन रस्ते में जेको ससुई खे तकलीफ़ थी हूंदी ऐं ॾुखियाई ॾिठी हूंदी, हाणे इन खे पार करण लाइ ससुई खे कंहिं सेखारियो? ससुई जी जेका लतीफ़ बहादुरी पेश कई आहे। ऐं उन ते साईं लतीफ़ बि हिकिड़ो शेर चयो आहे जेको मूं सवेर रिवाइज़ बि कयो, त जॾहिं हुनखे सहेलियूं चवनि थियूं त बाबा ॾाढो पंधु ॾुखियो आहे ऐं तव्हां न हली सघंदो, ऐं ॾाढो पहाड़ आहिनि, पहाड़नि जी, हीअ चए थी त पहाड़नि जी मूंखे का परवाह ई न आहे, मूंखे पंहिंजे महबूब सां मिलणो आहे कहिड़ी बि सूरत में। त कंहिं शाइरीअ में लतीफ़ साईं फरमायो आहे त जीअं मूं सवेर ज़िक्र कयो त कंडा मूं पेरनि में, चवे थी त मूंखे भली कंडा लॻनि, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, भली लखे लॻनि, हज़ारे लॻनि, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, आंगुर आंगूठे नमड़े छिपूं पेर छिननि, मूंखे केतिरा बि कंडा लॻनि, भली छिपूं पेर मुंहिंजा छिनी छॾनि, वेंदे ॾांहुं पिरनि जुती जात न पायां। चाणियो साहिबु, असां तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू रखूं था। असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण में हाणे थियो आहे नंढड़ी साई जो टाइम, त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। जीअं त ठीकु हूंदव, तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदव। मुंहिंजा भाउ भेण इलाही शिदत सां वेठा हूंदा त असांजो प्रोग्राम ई सुबुह मेहराण केॾीमहिल थो वरी स्टार्ट थिए, छो जो असांजी ब्रेक हुई। जीअं त नाज़रीन, लतीफ़ सरकार जे उर्स जे हवाले सां असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण में सुघड़ बि आयल आहिनि, असां हलूं था उन्हनि खां ॿुधूं। फ़क़ीर सुगड़ अहमद अली चाणियो साहिबु, तव्हां असांखे छा था ॿुधायो हींअर? हाँ, हींअर लतीफ़ सरकार जा सुर कोहियारी मां ॿ चारि बैत ॿुधाए पोइ सिंगार ॿुधाईंदुसि। ससी जो जबल सां ॻाल्हाइणु आहे त ॾूंगर तूं ॾाढो, ॾूंगर
तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, मूं तन अंदरि तीअं वही जीअं वण वढे वाढो, ई करम जो काढो न त पत्थर पंध केर करे। डूंगर ॾोरापो पहिरीं चवंदुसि पिरीअ खे त पाहण पेर पिथूं कया, तरियूं छिनियूं तो रहम न पी रूह में कद्र मुंहिंजो को। हाणे वाका कंदसि वो मूंसी जबल थो जाड़ू करे। डूंगर ॾुख संदा पिरी गॾजनि त चुआ, भिनी थिए भंवारूं विंगा वरसंदा। चङी कान कई आ पेर विञाई पिरीअ जो, डूंगर ॾस पिरीअ जो। काफ न ॾिए को कतारिया काल विया, तोॾा वटां तो हो त मुए जो हो साजन इन्ही साथ में। डूंगर ॾस पिरीअ जो काफ न ॾिए कल, कतारिया काल विया तोॾा तो ई झल। सुणी हो त हकल मन ॿुधी ॿारो चो वरे। असांजे उस्ताद फ़कीर मोहम्मद मलूक अब्बासी चयो आहे त सिंध असांजी मालामाल आहे, पर मुंहिंजा मालिक तूं अञा एतिरो मालामाल करीसि का अदी भेण अमा दाइपो करण वञे न त उहा बि उन घर मां ॾुखारी थी न अचे। अलाह ॾिसां अखियुनि सां सदा सिंध सुखी रहे न राज में का दाई दर दुखी। मूर्न पसां मलूक चए का हाणे ॾाज ॾुखी, काई भेण बुखी साईं न ॾिसां सिंध में। सावण आयो परचो पाणी, हू ॿहगुण पंहिंजी ॿार, हू राणी हलिया रोंबे ते जा परणी काल कुंवार। विंगस पंहिंजे वर सां करे लोयूं लॼादार, वांदो वेही वेसला तूं घर में की न गुज़ार। पोइ खादिम खाशा ॾींहं न खार, वींदई मुद मलूक चए। सिंगार जो बैत अर्ज़ आहे त अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ, कसमा ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ। जॾहिं बाग़ ॻोल्हियमि त बोहस्तां ॿुधायो, हकीमनि में जाचम त लुकमान ॿुधायो, शाहनि में ॻोल्हियमि त सुल्तान ॿुधायो, किताबनि में ॻोल्हियमि त क़ुर्आन ॿुधायो। सना हमद सोणा ही नातूं बि तोलाए, पखियुनि जूं पचारूं ऐं लातूं बि तोलाए, ॿुधायो ॿेलायल त बाज़ारनि में तूं आ। कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ, अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ। ॾिठमि ॾींहं प्यारा त रातिन ॿुधायो, वरी बाग बुलबुल जे बातिन ॿुधायो, मुंहिंजे तलब सीने जे तातिन ॿुधायो, हर क़ौम हादी ऐं ज़ातिन ॿुधायो त अजब शान आहीं मुंहिंजो मान आहीं। मिठा मुहब माही मेहरबान आहीं, लंघिया साल सावण सियारनि में तूं आ। कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ, अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ। मूंखे राति रोई रेढारनि ॿुधायो, कयमि प्यार जन सां पियारनि ॿुधायो, तुंहिंजो शान शाही हज़ारनि ॿुधायो। हींअर चंड चमकी आ सितारनि ॿुधायो त मिलियूं माव जीजल खां लोलियूं बि तोलाए, हवा समट लहर ऐं छोलियूं बि तोलाए, कंधी कांह ॿेलनि किनारनि में तूं आ। कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ, अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ। परवर हुसन जा हसीननि में तूं आ, हबीबनि जा वाली अजीबनि में तूं आ, ग़रीबनि जा हामी शफ़ीक़नि में तूं आ, मुंहिंजा भक्त नूरी नसीबनि में तूं आ। तूं मौला जे मर्ज़िन जो मुख़्तियार आहीं, तूं मौला जे मर्ज़िन जो मुख़्तियार आहीं, तॾहिं त अब्बासी मलूक सां कंदो प्यार आहीं। ॾिठमि पाक प्यारा त प्यारनि में तूं आ। कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ, अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ। जीअं साईं तव्हां बुला साहिब उठनि जी ॻाल्हि कई त उस्ताद असांजे उठनि ते 10 लिखियो आहे, पर बल्कि 20 लिखियो आहे। अर्ज़ छो त मयो मकरानी महबूब लाइ, मयो मकरानी महबूब लाइ कयो आज़ारी आबाह, जाबलू जमल जानिब लाइ कयो तोॾे मुल्क तबाह।
लोक लड़ियो लाड़े ते पियो केमल करे काह, लाडो फिरी लंघ ते पियो रोडो तके राह, ढाटी ढोल हबीब लय कयो दोबारे बाह, कवाट काछी करे चांगे छॾियो चाह, मरी मस्त मलूक चए न गोरो खाए गाह, पोइ रड़ करे रांबाह पियो चुमे कदम करीम जा। साहब इलाही तव्हां सुठो ॿुधायो। सुगड़ इमदाद हुसैन ख़ुश्क साहब तव्हां छा था ॿुधायो असांखे? असां वटि हिकिड़ी आम सुगड़नि में हिकिड़ी इहा रवायत रही आहे जी जी त जो सुगड़ अॻियां हले उनजो पुठि ज़रूरु चइबो आहे। अच्छा अच्छा जीअं ससवी साईं जन जी घणी जी त ससवी जे लाइ हिकिड़े जॻह ते हमल साईं चयो आहे बिस्मिल्लाह। त सराइकी में शहर आहे त जे मैं ॼाणा केच कशाले पेटू मूर न ॼावां, ॼमदे वल में को ज़हर ॾिवन हा ऐं दुनिया विच कीमें आवां, किथे ससवी किथे पुनू किथ में लधियां लावां, जिन्हा सूरां कण ॼणिया आहा शाला मर वञनि हा मावां, रब ते लिखे रोज़ अज़ल ते कहिड़े ॿेठी गावां, हरदी हमल आखे मैं ॿेठी तोड़ निभावां। ससवी जॾहिं सुती पई पुनूअ जो आसरो कंदे 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 आख़िर अखि लॻी वई, ससवी उथी नकी उठ नकी महिमान, का शइ कान हुई, दाहूं करे ससवी उन्हनि जे पुठियां भॻी आहे। अर्ज़ पई करे त उथी ॾिठाई निंड मूं चस महल मोचारी, दड़हाणी दर में कया वाका वेचारी, पाणनि पेर पिथूं कया थिजी थी हम छारी, हिकिड़ियूं पटियूं पंध जूं ॿियो मंज़ल जी मारी, हिकिड़ियूं पटियूं पंध जूं ॿियो कढ़ी थियम कारी, हिकिड़ियूं पटियूं पंध जूं ॿियो इश्कनि उथारी, वञी लताड़िया लतनि सां विंदर संदी वारी, हाड़े हब विच में आ मुंहिंजी तोब हज़ारी, ॿाहिरि बाफ़ न निकिरे अंदरि कान कटारी, सोड़ीअ में सावण चए अची अधो थींदो आरी, जंहिं पत पुनू सां पारी सो कोई हारो केच वियो। सिंगार जो अर्ज़ु आहे त मद चवां महबूब मिठे जी, सरवर जो सिंगार चवां कद सनोबर खामद कामिल, सरवत शर्मसार चवां ज़ुल्फ सरासर सिया सोने जा, पेची से पेचदार चवां अतुर खतूरी खावद आला, खूब खुशबूदार चवां मुश्कतुन जो छाए अंबर, होतन वधुकार चवां नाब ततारी नाह बराबर, वास वॾे वधवार चवां, अबरू सैफ ईरानी खामद खूनी खम खमदार चवां, बरख बिजलियूं न आहिनि बराबर, चमक संदी चमकार चवां, कंहिंखे ताक़त ताब जलन जी तेग निशान तलवार चवां, आहू खामद आइन अजीब जा जानब जलवेदार चवां, शमिस कमर ॿई शामिल न आहिनि जलवो सो जलकार चवां, गुल गुलाबी गुंटा गुलशन खिलिया आ गुलन संदी गुलज़ार चवां, दर्दां दारू दिलबर होवे आ रंग ते रुकंदार चवां, चाह ज़ंग जा आशिक कैदी सौ हज़ार चवां, शीरिन गो कलाम करीमन घोड़ संदी गुप्तार चवां, मूर न थींदी मट अजीबन आ कुंजल जी रफ़्तार चवां, हंज हल में हैरान थियो पीर फिकरदार चवां, मुरसल मीर मदीनो मोयो आ घायल घोट हज़ार चवां, अर्ज़ इमदाद जो कंदो क़बूल पिरियूं हो पगदार चवां, अॻियों सोणो पोयों उम्मत सुपर सो सालार चवां, सवा लख में सरदार मोहम्मद कामिल कलंगीदार चवां। माशाअल्लाह इलाही सुठो सुभान अल्लाह। सुगड़ मुमताज़ अली सियाल साहब तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी जी बिस्मिल्लाह। त मेॾा दिलदार मिठा मनठार आवे गमठार सटा कमकार ॾेखां मुख यार दा, ॾिखावे छम जॾहिं जा दम जे खोले खम, जुल्फ दी तार दा अखियां पुरनूर सदा मखमूल, घतन पिया घूर करे दुख दूर, बिरह बीमार दा जॾहिं रख शान बचावे बान, छुटन पे कान करे गमसान पिरम पेकार दा, टुरे जॾहिं टोर लॼावे मोर, दिलें दा चोर ॾेवे खस ज़ोर, इहो ई अख्तियार दा ॿहां जॾहिं कोल ज़बाकू खोल, ॿुले दा ॿोल करा सिर घोल, मिठी गुफ़्तार दा हमल दा हाल, सुणे फ़िलहाल करे को भाल, मिले मैनाल त वञे दुख धार दा। पर अर्ज़ थियो त मन अर्ज़ मेॾा महबूब मिठा, हिकु वार अंगण ते आत सही, थिगे विछोड़े वरियां ते आ मोहरा तू ॾिखलात सही, तेॾे मोहरे ॾिठे का मुद्दत थी आ दर्शन यार करात सही, रोज़ नेणा विच नीर वहन आ रोंदिया कू तू रिझात सही, दिल दर्द भरी थी गई चरी आ गहली कू गल्लात सही, किता बिरह तेॾे बीमार में कू आ दर्द दी कर तू दवात सही, रोज़ नेणा विच नीर वहन आ रोंदिया कू तू रिझात सही, दिल दर्द भरी थी गई चरी आ गहली कू गल्लात सही, ममताज दा निर्मल नाज तू एलाज मेॾे अघात सही।
ऐं ज़बरदस्त सुगड़ गुलाम सरवर सुमरो साहब, तव्हां छा था ॿुधायो असांखे? अदी मां तव्हांखे ॿुधायां थो, असांजे सिंध जो माण्हू जी जी को ॿाहिरि मुल्क वियो बुढ़ा साहब, जी साईं। पोइ जॾहिं हिते सिंध जे माण्हू सां ॻाल्हायईं त चयईंसि त तूं सिंध अचु, हिते अचे ॾिस। हा साईं। हुन चयसि त सिंध में आहे छा, मां छा अचे ॾिसां। हाणे ॻाल्हि पियो करे त सिंध में हीअ शइ आहे। जी हा, बिस्मिल्लाह। चएसि पियो त पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ, झांगेरनि जे झूपड़नि में झलकार ॾिसी वञ, भरियल अची भाग्यनि जा तूं भाणा ॾिसी वञ, लस्सी खीर मखण वारा चाणा ॾिसी वञ, कंढी बबुर ॿेर लयूं लाणा ॾिसी वञ, सरियामूं कढनि तेल उहे घाणा ॾिसी वञ, खूहनि ते त लोटनि वारा नार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ। पर चएसि पियो त सखर अची त दरियाह जी तूं सीर ॾिसी वञ, वहे जिथे पाणी तेज़ उहा वीर ॾिसी वञ, राणीपुर में अची जीलियानी तूं पीर ॾिसी वञ, हालनि में अची मखदूमनि जा फ़क़ीर ॾिसी वञ, भिट धणीअ ते लतीफ़ जी दरबार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ। कणक जा तूं सोन जहिड़ा मिठा माण्हू सिंध जा अची हारी ॾिसी वञ, दादू अची त उस्ताद बुखारी ॾिसी वञ, नागा नचनि सेवण में से गिरनारी ॾिसी वञ, लकी शाह सदर ते लकियारी ॾिसी वञ, अवेस करीनी आशिक जी तूं मज़ार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ। कणक जा तूं सोन जहिड़ा संग ॾिसी वञ, सुहिणा साज़ सिंध जा तूं चढ़ा चंग ॾिसी वञ, सूफ़नि जा तूं गेर कपड़नारा रंग ॾिसी वञ, शहीद शाहनाज जा किरदार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ। पुछे पियो त अञा छा आहे भला? चए पियो त कुंभर ठाहिनि मट उहे पारियूं ॾिसी वञ, चऊं अन अहिड़ी सुखदासी सारियूं ॾिसी वञ, वहनि पुराणे टाइम वारियूं उहे लारियूं ॾिसी वञ, कन रोबा ऐं लाभ उहे नारियूं ॾिसी वञ, खणी घुमनि कच्छुनि ते नंढड़ा ॿार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ, वंटण बूटा अची सावा ॾिसी वञ, मारी उठनि वारा कजावा ॾिसी वञ, हालनि में त खटुनि जा अची पावा ॾिसी वञ, पर राधण ऐं मेहर जा तूं मावा ॾिसी वञ, मुंहनि जे दड़े जा आसार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ, मारीअ जे मुल्क जी तूं खस्तूरी ॾिसी वञ, ससुई जी बंभोर में तूं मजबूरी ॾिसी वञ, मकड़ीअ जी निज़ाकत जी पूरी ॾिसी वञ, पर जे कंहिंजर अची त अची निमाणी नूरी ॾिसी वञ, मकड़ीअ जी निज़ाकत अची पूरी ॾिसी वञ, मीरनि जे त कुबनि जा तूं मीनार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ, कराची अची त अची अब्दुल्ला शाह गाज़ी ॾिसी वञ, कन साहिल उते हुआ नृत्य न्याज़ी ॾिसी वञ, मोरड़े मारियो मांगर खे साबागी बाज़ी ॾिसी वञ, ठटे अची त अची अब्दुल्ला शाह साहिबी ॾिसी वञ, पर कोटड़ी अची त अची फ़क़ीर काज़ी ॾिसी वञ, बदर रहे जे बस्तीअ में सा बाज़ार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ। अञा साईं अहमद अली चांडे ससुई जी ॻाल्हि कई, पर मां तव्हांखे मारूअ जी ॻाल्हि पियो कयां त उमर अबाणे पार जी मूंखे लिंगनि ते लोई, उमर अबाणे पार जी मूंखे लिंगनि ते लोई, सा मेरी न कंदसि मलूक चइजा ॾिनमि धनारनि धोई, उमर असीलनि ते न तरस कयो तोई, मूं लाइ त मलहीर में ॾिनो रेढारनि बि रोई, को न मथे कोई त अबाणनि खां बासी चवे, पर साईं जे लॻ सूमरा कॾ बंद मझां बेमार, त साहेड़ियूं साड़े हजूं वञी ॾिसां हू ॾहमाड़, हुते पका पहिरियों पट ते ॿियो माड़े तंहिंजे माड़, हिते माड़ियूं कीन वणनि थियूं त सूर्य जा सतमाड़, पर जे न मुंहिंजा मारूं कंदमि वाड़ त मुंहिंजी हिमायत हुसैन चवे। बुढ़ा साहब अञा चएसि पई त मरां न मलहीर में तिया पेरां दी प्रियनि, लटियूं बि लोढ़ लुत्फ़ सां शल खिलियूं ख़तमा ॼनि, जनाज़ो हिन जॾीअ जो शल मंझां पिर्त पढ़नि, गुस्सुल हिन ग़रीब खे मिड़ई चङा चार ॼनि, पोइ जानण चनि उहे अजीब अचनि, मन पिरी पंहिंजो कनि। सिंगार जो बैत या मोहम्मद मुस्तफ़ा संसार में तुंहिंजी सना, बाग में बुलबुल फिरनि गुलनि संधी, गुलज़ार में तुंहिंजी सना, वाह वाह ॿुधमि परंदनि संधी, पुकार में तुंहिंजी सना, मैना मिठू कोयल करे कूकार में तुंहिंजी सना, वाखाण तुंहिंजी छा लिखां वणडार में तुंहिंजी सना, डोर माना बैत में सिंगार में तुंहिंजी सना, अरह
रहमान में कुरबान में तब्बार में तुंहिंजी सना हारी उथिया हू ॿुधम हू गार में तुंहिंजी सना तन मन अंदर ताल बरखन ततार में तुंहिंजी सना आल मोती धरात जो कंतवार में तुंहिंजी सना मेरा जवारी रात में दीदार में तुंहिंजी सना सलवात पढ़ा मां हिते हुन पार में तुंहिंजी सना अतहात में अल्लाह कई खीकार में तुंहिंजी सना आख़िर अब्बासी छाल के इकरार में तुंहिंजी सना। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में थियो आहे नंढी साई जो टाइम ऐं असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त हींअर मुंहिंजूं भेणूं ऐं भाइर जेके ॾूराहनि इलाइक़नि में जेके मुल्क खां ॿाहिरि जेके ॻोठनि जी साइड जेके रूरल एरियाज़ आहिनि असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा, मां उन्हनि खे चवंदसि त भई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे सूरमिन खे ॻायो आहे ऐं हुननि जी बहादुरी खे ॻायो आहे। त मां पंहिंजी भेणुनि खे चवंदसि त तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी जो को मक़सदु ठाहियो, पंहिंजी एजुकेशन हासिलु कयो, को पंहिंजो एम ठाहियो लाइफ जो, पोइ हुनजी स्ट्रगल कयो, जुस्तजू कयो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे पंहिंजी मंज़िल मिली वेंदी। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में अॼु महिमान जेके गॾु आहिनि उहे सुगड़बा आहिनि, असांजा ॿिया बि इलाही ॾाहा महिमान सां गॾु आहिनि। मां हींअर वेंदसि पंहिंजे महिमान जेको नसीम ख़ान चण साहिबु आहे उनखे चवंदसि त हू ॿुधाए पंहिंजे जेके जेके नौजवान आहिनि उनखे कहिड़ा बुक्स रिकमेंड करे थो त हू पढ़नि ऐं हू मैसेज बि ॾिए असांजे जेके नौजवाननि खे जेके नाज़रीन असांजा ॾिसी रहिया आहिनि। थैंक यू अदी। ऐं कुझु बुक्स आंदा आहिनि ख़ासि करे उहे नौजवान जेके अंग्रेज़ी जे सब्जेक्ट खे मुश्किल सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि, त उन्हनि लाइ सिलेक्टेड बुक्स आहिनि ऐं सिलेक्टेड उन्हनि जो आउटलाइन आहिनि जिन ते हुनखे ज़्यादा फोकस करणु घुरिजे। ख़ासि करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन या फेडरल पब्लिक सर्विस कमीशन FIA मिनिस्ट्री ऑफ डिफेंस जा एग्ज़ाम अचनि था। इंग्लिश जो जेको पोर्शन आहे हीअ किताबु आउं रिकमेंड कंदो आहियां रेनन मार्टिन जो, जंहिंमें FPSC फेडरल पब्लिक सर्विस कमीशन काफ़ी हिन बुक मां A-Z आउटलाइन ॾिनियूं आहिनि ऐं उन मां ई एग्ज़ाम कंडक्ट कयो थो वञे। त हिन में जेके टॉपिक्स आहिनि पार्ट्स ऑफ स्पीच वन ऑफ द बेस्ट पोर्शन्स। सेकेंडली इन में जेको सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट जो तालिक़ आहे, यानी कि सब्जेक्ट सां जॾहिं वर्ब जो तालिक़ आहे त उहो कहिड़े पॉइंट ऑफ व्यू खां हुजे उन हिन किताब जे अंदरि बहितरीनु आहे, छो त इम्तिहान जे वेटेज जो जेको तालिक़ आहे उहो हिन किताब जे पार्ट्स ऑफ स्पीच ऐं सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट मां तयारु करणु घुरिजे। इन सां गॾु हिकिड़ी की बि नंढड़ी आहे जेका ॿार हिन मां हेल्प वठी सघनि था। उनखां पोइ सेंटेंस करेक्शन वारो जेको अमल आहे या फ्रेज़ल वर्ब्स वारो करेक्शन आहे कनेक्शन आहे, उहो ही किताब टू द पॉइंट आहे, इंग्लिश ग्रामर एंड कंपोजिशन जो। ही पंजाब जो को प्रोफेसर आहे प्रोफेसर आफ्ताब अहमद जो, हिन मां काफ़ी ॿारनि खे सेंटेंस करेक्शन ऐं फ्रेज़ल वर्ब्स जो सहारो मिली सघे थो। ऐं जेके ॿार बेसिक खां स्टार्ट कनि था CSS जी तयारी या उन्हनि खे अंग्रेज़ी जे टेंसिस में मसइलो आहे कि जुमिला कीअं ठाहिजनि ऐं जुमिले जो इस्तेमालु कीअं कजे वक़्त जो, ही ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर किताबु आहे। नॉर्मन को मार्क हैरिसन कैन पेटरसन जो आहे, ही बहितरीनु बुक आहे। ही ऑक्सफोर्ड बुक शॉप ते मिली सघे थो, कंहिं आम किताब ते नथो मिली सघे। त ही टेंसिस लाइ बहितरीनु आहे। ऐं हिकिड़ो ॿियो बि किताबु हूंदो आहे यूज़ेज लाइ, अंग्रेज़ी जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो सही इस्तेमालु कीअं करणु घुरिजे, उहो हूंदो आहे माइकल स्वान जो बुक, जेको बहितरीनु आहे, उहो राइटिंग स्किल्स लाइ हेल्पफुल साबित थी सघे थो। ऐं ॿियो जेको मेन चंक आहे अंग्रेज़ी जो जेको ख़ासि करे वोकेबलरी सां तालिक़ रखे थो, छो त लतीफ़ बि तमामु ॾुखियनि लफ़्ज़नि जो इज़हार कयो आहे पंहिंजी शाइरीअ में, त अहिड़ी तरह अंग्रेज़ी जे अंदरि बि ॾुखिया वर्ड हूंदा आहिनि, उन्हनि जी सही माना कीअं ॾिसिजे, उनखे सही वर्ड में कीअं इस्तेमालु कजे। मिसाल आहे हिकिड़ो आउं ॾियां थो, वर्ड पुअर आहे, हाणे उन लफ़्ज़ जी हक़ीक़ी माना त ग़रीब आहे, लेकिन आउं इहो थो चवां एक्सप्रेशन बहितर करण लाइ त आउं थो चवां त योर राइटिंग स्किल्स आर पुअर। हाणे इन जो इहो मतिलबु न आहे त तव्हांजी लिखत वारो जेको इज़हार आहे उहो ग़रीब आहे, यानी पुअर जो मतिलबु आहे वीक आहे, कमज़ोर आहे, त इनखे बहितर बनायो। त अहिड़े तरीक़ेकार सां हीअ जेका डान अख़बार आहे ही एतिरो बहितरीनु राइटिंग स्किल्स हिन एक्सप्रेशन में हेल्पफुल साबित थी सघे थी, कंहिंजो माना को मुतबादिल कोन्हे, सिर्फ़ु वर्ड यादि न कबा आहिनि, वर्ड जो इस्तेमालु ॾिसबो आहे। जीअं वर्ड आहे स्ट्रेंडेड, हाणे काफ़ी ॿारनि खे ख़बर कोन्हे त वर्ड स्ट्रेंडेड जी माना छा आहे। हाणे असांखे ख़बर हीअ आहे त सिर्फ़ु वर्ड जी सिर्फ़ु माना आहे, उनजो यूज़ेज कोन था करियूं। हाणे यूज़ेज जो अमल हिन अंग्रेज़ी पढ़ण सां आहे। स्टैंडर्ड जो मतिलबु आहे फाथल,
का फ्लड अची वई, का मीहोगी थी वई, रस्ता बंदि थी विया, असां चवंदासीं थाउज़ेंड्स ऑफ पीपल आर स्ट्रेंडेड, यानी गॉट स्टक, फासी पिया, लेट्स एवैक्यूएट देम। एवैक्यूएट लफ़्ज़ वरी नओं अची वियो, इन जो मतिलबु अचो त उन्हनि खे उतां कढूं, बचायूं। त अहिड़े तरीक़ेकार सां अंग्रेज़ी अख़बार ऐं हीअ जेके बुक्स मूं सजेस्ट कया नौजवाननि लाइ, ही क्विक जेको आहे हुननि जी प्रोग्रेस में ॾाढो मुफ़ीद साबित थींदा। दे कैन बी वेरी मच लिक्रेटिव। थैंक यू। असांजा जेके व्यूवर आहिनि, जेके नाज़रीन आहिनि, तव्हांखे ॾिसी रहिया हूंदा ऐं बुक्स जेके नौजवान आहिनि उहे ॾिसी रहिया हूंदा, त तव्हां उन्हनि खे जेके ॿुधाए रहिया आहियो। बुढ़ा साहब, तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे जेके नाज़रीन आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे तव्हां? अदी मैसेजिस त इलाही घणा आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में मां जेको नौजवाननि खे मैसेज ॾियणु चाहींदुसि उहो मुर्शिद लतीफ़ जो ई मैसेज आहे। उहो मैसेज आहे वफ़ा जो, जदोजहद जो, मुस्तक़िल हलण जो। हल 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 रतीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थियई हूंदा पेर न लही पिरीअ जो। ॿियो मुंहिंजो मैसेज आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि ते आहे। हिकिड़ो आहे पाड़ू, ॿियो आहे पर। हिकिड़ो आहे रूट्स ऐं ॿिया आहिनि विंग्स। दुनिया में उॾाम करण जे लाइ, तरक़ी माणण जे लाइ, पंहिंजो पाण खे वधाइण, रूहानी तौरु, अहसासाती तौरु, शऊरी तौरु, माली तौरु पंहिंजो पाण खे सघारो बनाइण जे लाइ असांखे विंग्स ज़रूरी आहिनि। विंग्स में असांजी जदोजहद आहे, असांजा इल्म हासिलु करणा आहिनि। इहा हिकिड़ी गुज़ारिश कयां मां सभिनी नौजवाननि खे, सुबह महिराण ऐं अव्हां जे थ्रू मुंहिंजी भेण, त इल्मु हमेशह बुख सफ़र ऐं तकलीफ़ में लिकल आहे। जेकॾहिं को माण्हू का बि हिन ज़िंदगी में हासिलात करणु चाहे थो ऐं उहो इन्हनि टिनि शयुनि मां नथो घुरे, तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी समूरी ज़िंदगी ॾिसो, भिट सफ़र हैंगलाज, भिट सफ़र, हू मुसलसिल तलाश में रहियो, जुस्तजू में रहियो, सफ़र में रहियो, पंध में रहियो। त जेको माण्हू, जीअं मूं गुज़ारिश कई, इन्हनि टिनि शयुनि में लिकल आहे। कहिड़ो? बुख, सफ़र ऐं सूर। जेसिताईं इहे टे शयूं माण्हू सहण जे लाइ तयारु न थींदो, हुनखे कामयाबी कतई तौर ते न मिलंदी। त आउं नौजवाननि ते इहो ज़ोर भरींदुसि त हू हमेशह इहा ॻाल्हि यादि रखनि त असांखे इल्मु हासिलु करिणो आहे, मंज़िल मानणी आहे, पंहिंजो मक़ाम बनाइणो आहे, पंहिंजी ज़ात खे शख़्सियत सादी करणी आहे, पंहिंजे साॻियड़नि, मारूअड़नि, ॾोथियड़नि, झांगियड़नि जी ज़िंदगियुनि खे बहितर करिणो आहे, मिट माइट जी ज़िंदगी खे बहितर करिणो आहे, पंहिंजी धरती खे वधीक सुहिणो ऐं ख़ूबसूरत बनाइणो आहे। त अख़लाक ऐं तरबियत जा आला मयार अपनाइनि। ठगी, दो नंबरी, वक़्त जी इज़त न करणु, वक़्त जो क़दुरु न करणु, पीउ माउ जो अदब न करणु, वॾड़नि जो अदब न करणु। टियों मुंहिंजो मैसेज इहो आहे त सभु कुझु कोशिशि सां न मिलंदो आहे, कुझु शयूं दुआ सां मिलंदियूं आहिनि। ऐं दुआ आहे कंहिं बि इंसान जी दिलि न ॾुखायो। ऐं आख़िरी ॻाल्हि इहा कंदुसि त पाड़ू पंहिंजो सुञाणो। कॾहिं बि दुनिया जी कंहिं बि कुंड ते वञो, सिंधी हुजो, पाकिस्तानी हुजो, पंहिंजे मुल्क, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे बहितरीन ऐं शाहूकार तरीन रीतुनि जा सफ़ीर थियो। जी, इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन, असां था हलूं पंहिंजे सुगड़नि तरफ़। फ़क़ीर सुगड़ अहमद अली चाणे साहिब खे मां चवंदसि ही गुज़ारत तव्हां ॾियणु पिया चाहियो, त कहिड़ी गुज़ारत आहे? गुलाम सरोवर पढ़े थो, असीं ॻोल्हींदासीं। भाई बैत आऊं ॿुधायां थो जी जी, त ही सुहिणी सिंधड़ी सारी आहे, ही सुहिणी सिंधड़ी सारी आहे, पंहिंजी पाक धरती प्यारी आहे। कच्चो काछो थर कोस्तान त ॾिस, ओताकनि ते महिमान त ॾिस, सिंध जो दुश्मन नादान त ॾिस, जंहिं दिलि में यार गदारी आहे, ही सुहिणी सिंधड़ी सारी आहे, पंहिंजी पाक धरती प्यारी आहे। झांगियड़ा झूपड़ा भाइन मारियूं, झांगियड़ा झूपड़ा भाइन मारियूं, वथाणनि ते वेड़ी चन वल्लर वारियूं, कणक कमंद केलो सारियूं, जुअर ॿाझर सरिहत फुलारी आहे, ही सुहिणी सिंधड़ी सारी आहे, पंहिंजी पाक धरती प्यारी आहे। अरे छो त कोयलो गैस सोन तेल आहे, कोयलो गैस सोन तेल आहे, पोइ बि असां लाइ अहमद छो वयल आहे। घुरूं हक़ था त थाणो कोरट जेल आहे, सच चवंदे चांडिया उमिरि गुज़ारी आहे,
ही सोहणी सिंधड़ी सारी आ पंहिंजी पाक धरती प्यारी आ। बस इलाही सुहिणी ॻाल्हि। हाणे ॿुझारत कहिड़ो असांजो सुघड़ पियो ॾे? गुलाम सरवर सुमरो। अच्छा अच्छा, सुघड़ गुलाम सरवर सुमरो साहब। हा, तव्हां ॾियो गुज़ारत। चवंदा साहब गुजारत जा अखर आहिनि त पंहिंजे में नाला हूंदा ज़ात तूं, चओ पंहिंजे में नाला हूंदा ज़ात तूं, पंहिंजे ज़मीर में हूंदा, चवे इखलाक में, हा चवे पंहिंजे अकुल होश में हूंदा न, अदब में पंहिंजे में नाला हूंदा, पंहिंजे कावड़ में, करट में, गुस्से में। हा ईअं साईं बुरा साहब हाणे जॾहिं उमर बादशाह मारीअ खे चयो त तूं मुंहिंजी भेण आहे, हाणे तूं वञ। मारीअ चयसि तदा उमर मां ईअं न वेंदसि, छो त हुते पंहिंजे में नाला हूंदा। ओदा उमर हुते गुस्से में गोहर हूंदा। से हली ठार तूं मूंसां गॾियो हल न, हुते चओ हली मुंहिंजी मारी भेण आहे न, मां अकेले कीअं वेंदसि, मूं ते एतबार न कंदा, मूंसां गॾियो हल। ज़ात सेठार, नालो गोहर, पंहिंजो आहे गुस्सो। पंहिंजे में नाला हूंदा ज़ात तूं, हुते गुस्से में गोहर हूंदा, से हली ठार तूं। सुमरा गुजारत साॻे सुरमा। हाणे जॾहिं न मारवी पति पंहिंजे माइटनि वटि त हिकु जे ॾियूं सरतियूं आयसि ऐं पुछनसि पियूं त अदी ही वाक़ियो तोसां कीअं थियो, तूं कीअं वई, कीअं तोखे उमर बादशाह खयो। सुमरा गुजारत आहे त मूं त चयो, हाणे सरतियुनि खे चवे थी अदी मूं त चयो ज़ात आहे, माण्हू जो थींदो शहर करे वियो। मूं त चयो ज़ात आहे, मूं त चयो उञारो आहे, मरे मरे पहिरीं धक में। वाह वाह वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। अहमद अली चाणी साहब, तव्हांखे कीअं लॻो अॼु सुबुह मेराण में अची तमामु तव्हांखे? बहितरीन ऐं तव्हां छा चवणु चाहींदो जेके नाज़रीन असांजा तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि? उन्हनि खे चवणु चाहींदुसि त मेहरियाण में मौजा बाक त कान्हे, मेहरियाण में मौजा बाक त कान्हे, राति रुनी आ माक त कान्हे, ॾुबरी साॻी चाक त कान्हे, को त खणी वियो दिलि जी दौलत हाड़े में ॾिस हाक त कान्हे, महबत आ मीरास असांजी उन खां वधि इमलाक त कान्हे, निंड उखेड़े ॻोल्हियो मंज़ल सुतल का बेबाक त कान्हे, नज़रूं कंद झुकाए हल तूं पर्दे में का पाक त कान्हे, बिना अमल जे ॻाल्हियूं कूड़ियूं मिठल इश्क मज़ाक त कान्हे, मिठल इश्क मज़ाक त वाह कान्हे। वाह वाह वाह, इलाही ज़बरदस्त, इलाही सुहिणी ॻाल्हि। सभिनी महिमाननि जा लख थोरा ऐं तव्हां टाइम ॾिनो, सभिनी सुगड़नि जा सर तव्हांजा बि महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾिनो। असांजे जेके नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि बि इंजॉय कयो हूंदो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो हाणे टाइम तो थिए ख़तमु, त वरी सुभाणे गॾु हूंदासीं। सदाईं गॾु।